अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जो पारां अवां समूरनि दोस्तनि खे भलीकार हक़ मौजूद जीअं सिंध सुजागी फोरम पारां हफ़्तेवार स्टडी सर्किल धारी आबादकारी ऐं सिंध जो मुस्तक़बिल जे उनवान ते बिलाल कॉलोनी में साईं लतीफ़ मेमून जी जॻह ते रखी वियो आहे। अॼु असां धारी आबादकारी जे करे सिंध खे जेके नुक़सान पहुचनि था या सिंध जंहिं पीड़ा मां अज़दगाह मां गुज़रे थी ऐं धारी आबादकारी जे करे जेको मुआशी बदहाली जो शिकार ऐं बेरोज़गारी जा जेको सबबु आहे उन ते आउं सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त वारे वारे सां पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि ऐं उन ते ॻाल्हाइनि। उन खां पोइ आख़िर में मजमूई तौर ते जेको आहे धारी आबादकारी जे इशू ते जेको आहे पाण का करारदाद पेश कंदासीं। सिकंदर ओठो ऑर्गेनाइज़र सिंध सुजागी फोरम मौजूद जीअं सिंध जॾहिं त धारियां जॾहिं बि आया आहिनि त हू हितां जी जेके वसीला लुटिया आहिनि, हितां जी जेको फुल लुट कई आहे, हितां खां जेको माल वग़ैरह खणी विया आहिनि, उहो कासिम हुजे या अरगून हुजनि, तुरखान केर बि हुजे, सभई जेको आहे सो नुक़सानु वरी बि असांजे सिंध वतन खे ॾिनो आहे। अॼु जेके पठान आहिनि या बर्मी आहिनि, बंगाली आहिनि, जेके बि धारिया आहिनि, इहे बि सिंध जे लाइ हिकिड़ो नासूर आहिनि। ऐं असां घुर था कयूं ऐं मुतालबो था कयूं, मज़मत था कयूं ऐं इहो था चऊं त धारियां सिंध छॾे वञो, सिंध असांजी माउ आहे। जीअं सिंध सलामत सा सलाम। ऐं यासीन झुलण कराची डिवीज़न जो जेको आहे जॉइंट सेक्रेटरी सिंध सुजागी फोरम। जीअं त धारी आबादकारी जे हवाले सां जेको इहो असां मौज़ू रखियो हिते अॼु स्टडी सर्कल आहे, इन में धारी आबादकारी में असांखे वॾे में वॾो मईशी नुक़सानु असांजो ॾाढो थिए थो, वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं इन में जेको आहे सो हिकिड़े उन्हनि जी चाल आहे रियासत जी चइजे चाल, त असांखे अक़लियत में तब्दील करे, ख़ासि तौर ते कराची जे अंदरि जेको असांखे अक़लियत में तब्दील करण जो जेको वॾी वजह इहा आहे त कराची खे जेको आहे सो धार करण जो सिस्टम, जीअं सिंध खां धार कजे कराची, हिन में अक्सरियत जेको आहे सो सिंधियुनि जी घटिजी वञे, अक़लियत में अची वञनि, त जीअं वोटिंग ऐं इलेक्शन जे सिस्टम में जेको आहे सो धारा वधीक हुजनि ऐं जीअं माना जेके रेफरेंडम बि थिए त जेके सिंधी जी अक्सरियत सिंधियुनि जी घटि हुजे थी। ऐं जेकॾहिं कराची असां खां वई त असां खां ईअं सम्झो त सॼी सिंध वई हली, छो जो सिंध जी जेका असां जान आहे उहा कराची आहे। कराची खां सवाइ कराची ईअं सम्झो असांजो वजूद आहे, असांजो वजूद आहे, असांजी मईशत जो सॼो सिस्टम आहे, असांजो समुंड आहे, हर शइ आहे। इन खां सवाइ असां कुझु बि न आहियूं। इन जे करे इन जे लाइ असांखे को जेको आहे सो सिस्टम जोड़णु घुरिजे ऐं कुझु करणु घुरिजे, अॻिते क़दम वधाइणु घुरिजे। जीअं हाणे अफ़गानी आहिनि, अफ़गानी जंहिं ॾींहं खां अफ़गानी कराची जे अंदरि आया आहिनि त उन ॾींहं खां वठी असांखे एॾो वॾो नुक़सानु थियो आहे जो पहिरियां पघारूं जेको आहे सो लोकल कंपनियुनि जे अंदरि वॾियूं हूंदियूं, जेके मल्टीनेशनल कंपनियूं वॾियूं आहिनि, पघारूं सुठियूं हूंदियूं, असांजो गुज़रान सुठो थींदो सिंधी माण्हू जो। जॾहिं खां अफ़गानी इन थियो आहे, जंहिं दौर खां, जंहिं सन खां वठी, उन सन खां वठी अफ़गानियुनि इन जो जेको आहे सो पघारूं घटि करे छॾियूं, छो जो हू थोरी मज़ूरी में बि कमु कनि था, उहो थोरी मज़ूरी में बि कमु कनि था ऐं असां जेको आहे सो उन ते गुज़रान असांजो थींदो कोन। इन करे असांखे कुझु कोई लाइ अमल जोड़णु घुरिजे ऐं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां। जीअं सिंधुदेश जीअं साईं जी एम सिंध सुजागी फोरम जो कारकुन। धारी आबादकारी चाहे अरगून हुजे, बिहारी हुजे, पठान हुजे, चाहे महाजर हुजे, उहे असांजी न सिंध धरती माउ ऐं सिंध क़ौम जे लाइ नुक़सानु करनि। जॾहिं पंजाबी आयो उन बि असांखे नुक़सानु ॾिनो, महाजर आयो नुक़सानु ॾिनो, पठान आयो न नुक़सानु ॾिनो, अरगून इहे जीअं ॻाल्हि कई त थोरी बि माना मज़ूरी ते हू कमाइण लॻंदा आहिनि। हुननि खे उन जॻह ते असांखे 500 रुपया ॾियारी मिले, हुननि खे उन जॻह ते 250 रुपया ॾियारी मिले, हू कंदा आहिनि। छो त असीं हिकु जेकॾहिं असांजे घर में हिकु मर्द हूंदो आहे त हिकु मर्द ई मज़ूरी ते वेंदो आहे, हिकु मर्द ई कमाईंदो आहे, हुननि जी औरत बि उन्हनि जी कम ते वेंदी आहे। पोइ हू थोरी मज़ूरी ते बि उते वञी महिनत कंदा आहिनि, पंहिंजी माना कमाईंदा आहिनि 250 ॾियारी ते। पर असां उन 250 ॾियारी ते न बीह सघंदा आहियूं, छो त पंहिंजी असां औरत भेण माउ खे कमाइण जी इजाज़त न ॾींदा आहियूं। असां उन्हनि वांगुरु लोफंगा ऐं लफंगा न आहियूं।
उनजे करे असांखे इहा ई कोशिशि करणु कजे। मां सभिनी भाइरनि खे इहो ई अर्ज़ु कंदुमि त फ़िक्र आज़म साईं GM साहिब जेको नारो हयो आहे नज़रियो आहे कलम जे वार सां सिंधू देश जी आज़ादी, असां उन ई मुताबिक़ ऐं तहत पहुते आहियूं त असां वटि तइलीम बिल्कुलु ई घटि आहे। असां वटि का मजबूरी हूंदी, को बि घर में मसइलो हूंदो त असां तइलीम खे छॾे असां पंहिंजी मज़ूरी करणु लॻंदासीं, पोइ हुन मज़ूरी जे पोइ हूंदासीं, पोइ असां पोइ हिते ई रहंदासीं। मां पंहिंजे भाइरनि खे इहा ई अपील कंदुमि जेतिरो थी सघे त घर जा मसइला उन्हनि खे मुंहुं ॾियो, पर अवल तइलीम पिरायो। छो त फ़िक्र आज़म साईं GM साहिब उन ई दौर में उन ई सदीअ में सिंधू देश जी आज़ादी जो नारो हणी करे कलम जे वार सां सिंधू देश जी आज़ादी जो घुर थो करे। असांखे हुन हथनि में हथियार ऐं बम गोला न ॾिना, असांखे हिकु हथ में कलम ऐं ॿिए हथ में किताब ॾिनई त हिन ई मंज़िल हिन राह ते हलंदे तव्हां सिंधू देश जी आज़ादी माणे सघो था। जॾहिं त पंजाबी आयो हुन असांखे नुक़सानु ॾिनो, हुन असांजे तेल ते, पाणी ते, कोयले ते, असांजे सभिनी वसीलनि ते हू हाविज़ रहियो। हू इन लाइ हाविज़ रहियो त हू हिकिड़ो कारियर नांग हुयो, ॿिटी पॉलिसी खेॾी करे हुन तइलीम पिराई, उन तइलीम जे दौरान ई हुन असांजे मथां हाविज़ थी रहियो। ऐं असां इहा ई ॻाल्हि त असां थोरी मज़ूरी ते मज़ूरी न कयो, असां गुज़र सफ़र न थींदो। हू हुन मज़ूरी ते सालनि जा साल हिते पठान तव्हां ॾिठो हूंदो, 3-3 साल 5-5 साल बि हिते रहियो पियो हूंदो। पर असां जेकॾहिं हिते रहंदासीं 6 महीना 5 महीना 3 महीना वरी नेठि भेण माउ अमी जी सिक लॻंदी, वञी कमु बि छॾे करे वञी अमी जो वञी दीदार करे ईंदासीं। पर हू हिते 8-8 साल बि हिते रहियल हूंदो, उहो एतिरो बेगरत आहे। उनजे करे असां पंहिंजे भाइरनि खे अपील कंदासीं, हिननि धरती माउ ऐं सिंधी क़ौम जी हिफ़ाज़त कंदे असां तव्हांखे हथनि में हथियार नथा चऊं, बम गोला नथा चऊं, असां हिकु हथ में कलम ऐं ॿिए हथ में किताब था चऊं, तइलीम पिरायूं। महिरबानी। जीअं सिंधू देश, जीअं सिंधू देश, जीअं साईं GM साहिब। हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको अॼु असां मौज़ू रखियो आहे इहो मुंहिंजे सम्झ जे मुताबिक़ वक़्त जो ज़ियान आहे। छो त इहे माण्हू निकिरंदा ई कोन, इन्हनि जे बारे में असां छा सोचूं। असां जेके 4 कारकुन आहियूं उन्हनि में त एतिरी दम ई न आहे जो इनखे कढी सघूं। पोइ हाणे जिन खे असां कढी बि नथा सघूं, कंहिं खे असां कुझु करे बि नथा सघूं, त पोइ उन्हनि ते वेही असां मथो हणूं त इहो त माना मां सम्झां थो त हिकिड़ो फालतू आहे। ऐं इहो उन खां कंहिं किताब ते कंहिं ॿिए मौज़ू ते जेकॾहिं हुजे हा त बहितर हो वधीक। त हाणे साईं जिन ॻाल्हाईंदा मां ॾियां थो ज़ाहिद खे। महिरबानी। सुजागी फोरम ज़ाहिद कोसम सुजागी फोरम जो मीडिया प्रेस सेक्रेटरी। अॼु जो मौज़ू आहे धारी आबादकारी। धारी आबादकारी सिंध में अॼुकल्ह जी न आहिनि, इहा माना 100 साल खां पहिरियां वञो त अंग्रेज़नि जॾहिं कोटड़ी बिरा जो सखर बिरा ठाहियो, उन में जेके आबाद थींदड़ ज़मीनूं या पाणी वारियूं ज़मीनूं सभु पंजाब मां घुराए मज़दूर ऐं उन्हनि जा जेके उन्हनि में सिपाही कमु कंदा उन ख़ानदान खे सॼी सिलेक्ट करे उन खां पोइ वरी कोटड़ी बिरा ठहियो, पंजाबी घुराए उन्हनि खे उते मौजूदा पाकिस्तान रियासत उन्हनि खे सिलेक्ट कयो। ऐं धारी आबादकारी जो मसइलो रुगो अञा घणा मसइला आहिनि। माना धारिया हिते अचनि था, असांजो पाणी इस्तेमालु थिए थो, असांजी लाइट इस्तेमालु थिए थी, असांजो गैस इस्तेमालु थिए थो। हाणे गैस जिते असां 10 घर सिंधियुनि जा आहियूं त हिकिड़ो 10 घर इस्तेमालु कयूं, असांजो जेका ॿी गैस आहे ईंदड़ नसुलनि जी आहे, पर धारी आबादकारी उहा अचे थी, उहा डबल इस्तेमालु थिए थी, असांजी गैस ख़तमु थियो वञे। असांजी लाइट जो जेको ट्रांसफार्मर 100 वोल्टेज जो आहे 10 घरनि लाइ आहे, जीअं धारिया माण्हू अचनि था 10 घर ॿिया अचनि था, उन बर्डन पए थो, आख़िर में सड़ी थो वञे। उनजे लाइ उहा माना मेंटेनेंस ऐं आबहवा जेका बि आहे उन जी ज़रूरत पए थी। माना धारी आबादकारी जो हिकिड़ो मसइलो न आहे। ॿियो जेको आहे जेको दुनिया जे ईंदड़ वक़्त में सुधरियल मुल्कनि में जीअं स्कॉटलैंड में हिकिड़ी आदमशुमारी थी त बाबा जेके स्कॉटलैंड खे बर्तानिया खां अलॻि थियणु था चाहिनि त उहे पंहिंजो वोट कनि। माना उन्हनि स्कॉटलैंड खे बर्तानिया खां अलॻि न थियण जो वोट ॾिनो। उन्हनि रेशो लॻायो त सभु धारिया माण्हू जेके बर्तानिया खां अलॻि न पिया थियणु चाहिनि। बाक़ी जेके ओरिजिनल स्कॉटलैंड जेका शहरी हुया उन्हनि वोट कयो त असां बर्तानिया खां आज़ादी वठण था चाहियूं, उन खां अलॻि था थियणु चाहियूं। इहो बि हिकिड़ो वॾो फैक्टर आहे त ईंदड़ मुस्तक़बिल में रियासत जो त सिंधी जा माण्हू बाशऊर थियनि था, क़ौमी हिसाब सां का तहरीक उते थी त उनखे काउंटर करण लाइ हिननि माना 48 या असां 51 रहियूं त धारिया 50% आहिनि। में बि ज़ुल्फ़ाराबाद DH ज़ुल्फ़ ऐं बैरिया टाउन में रही करे असां 51 थींदासीं, धारिया 52 थी वेंदा। उन खां पोइ उन्हनि खे हिते रिहाइशूं उन ते ख़र्चे आहे त उन्हनि ईंदड़ वक़्त में अगरि सिंधी क़ौमी तहरीक थी त दुनिया खे उहो चवंदो ठीकु आहे भाउ वेड़ नथी थिए, दुनिया जो प्रेशर ईंदो त बाबा वेड़ न कयो, वोटिंग कयो। जेके सिंधी आज़ादी हक़ में आहिनि उहे वोट कनि, जेके पाकिस्तान में रहणु चाहिनि था उहे वोटिंग कनि। ज़ाहिरिया पोइ असां उहा पॉइंट बि हाराए वेंदासीं। इहा हिन
हिन वक़्त खां ई रिथाबंदी आहे, हिकु मुसलसल प्रेशर अचे बि कंहिं कॾहिं फलाणी सवाद जे ऑपरेशन जे हिते अचनि था, कॾहिं वज़ीरस्तान वारा हिते ऑपरेशन जे बहाने अचनि था, पर जे सिंध जा माण्हू ॿोॾि जे सिलसिले में अचनि था उनजे घरनि खे बाहियूं ॾेई उनखे तड़ियो वेंदो वञे त कराची में न रहनि। त इहो जेको स्पेस रहे या ख़ाली सिस्टम रहे, पाणी जो सिस्टम ख़ाली कराची में रहे थो, धारिया माण्हू घुराए उन्हनि खे उन्हनि जो मुस्तक़बिल आहे, उन्हनि खे हिते सेटल करण जो तरीक़ेकार आहे। ऐं ॿियो असां धारिया सां ज़मीन खसनि कोन था, असांजा सिंधी माण्हू ख़ुदि दलाल आहिनि, ख़ुदि अहिड़ा बेगरत आहिनि जेको ज़मीन खपाइनि था, खुजियूं ठाहिनि था धारिया, उनजे मथां वरी किराएदार उन्हनि वटि वञी रहनि था। उहो साॻियो ज़मीन जो मालिक 5,000 वरी कमाए धारे खे ॾिए थो, उन खुड़ी में रहे पियो आहे ऐं पंहिंजी ज़मीन खपाए थो। उन में रुॻो धारे माण्हू में मुलस न आहे, पर सिंधी माण्हू पैसे जी ऐं चमक में ॾिसी पंहिंजी करोड़नि जी, पंहिंजे वतन जी ऐं धरती जी हथु खणी थो वेही रहे, त माना उनखे प्लाट बि ॾिए थो। वरी उनखे अगरि को सिंधी दलाल आहे त उन बोल बचन करे उन सिंधी माण्हू खां जेको ख़बर अथसि अॼु छोला खपाए उन 10 रुपया हूंदा, पर उनखे करोड़नि जी ज़मीन आहे, उनखे लख रुपए जो इशारो ॾेई 2 लख रुपया धारिया खां वठंदो, लख पाण रखंदो, लख हुनखे ॾींदो। ईअं ज़मीनुनि जी भुॻड़नि मथे कराची जे पूरी एरिया में ॾिसो सभु कुझु ईअं ई पियो थिए। विच सेंटर में बिलावल कॉलोनी में ॾिसो हुते धारिया माण्हू खे सपोर्ट करण वारा ख़ुदि सिंधी माण्हू आहिनि। मां इन फोरम जे ज़रिए सिंधी माण्हू खे वधि में वधि गुज़ारिश कयां, बुख मरी वञो त लतीफ़ जो शहर आहे त भली बुख मरम जी छाल न वञे शहर में, भली बुख त मरो, तव्हांजी ईंदड़ नसुल जो बचाए, तव्हांजी ईंदड़ नसुल जी बकाए, पंहिंजी धरती न खपायो, पंहिंजो प्लाट न खपायो, पंहिंजी ज़मीन न खपायो, पंहिंजो घोट न खपायो। जीअं सिंध देश। जीअं सिंध, जीअं लतीफ़। सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो। जीअं त अॼु मौज़ू रखियो वियो आहे धारियुनि जी आबादकारी जे हवाले सां, हीउ को नओं मसइलो न आहे। हीउ धारियुनि जी जेकी यलगार आहे शुरू खां वठी आहे, पाकिस्तान जे वजूद खां अॻु में बि आहे धारियुनि जी आबादकारी। इन जे हवाले सां कंहिं टाइम में मोहतरम अब्दुल वाहिद आरिस सर बिहारियुनि जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कयो स्टार गेट ताईं, उनमें तमामु घणा माण्हू खणी आयो ऐं रियासत पोइ बि असांखे को रिज़ल्ट न ॾिनो। 2005 में जीअं दोस्तनि खे ख़बर हूंदी, जॾहिं ज़लज़लो आयो ख़ैबर पख्तूनख्वा में, उतां पठाणनि जी यलगार आई, शहीद बशीर ख़ान कुरैशी रोड बंदि कया, रस्ता बंदि कया, ऐं तॾहिं बि उहे पठान हिते पुॼी विया। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिन टाइम असां सिंधी माण्हू ख़ासि करे असां पंहिंजो नुक़सानु पाण ई कयूं था। सिंध जो माण्हू चाहे ई नथो जो मां कुझु करे सघां, हू इहो नथो सम्झे त हीअ सिंध मुंहिंजी मिल्कियत आहे। हू मिल्कियत सिर्फ़ु पंहिंजे घर खे कयूं वेठो आहे, हू मतिलबु कुझु करण ई नथो चाहे। उनजा नफ़्सियात एतिरा मारिया विया आहिनि जो सिंध जे माण्हुनि खे हक़नि जी ॻाल्हि तव्हां अगरि जे ॿुधाईंदो बि त हू असांजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु ई कोन्हनि। उहे ज़हनी तौरु तमामु हिकिड़ा ख़तमु थी चुका आहिनि। रियासत उन्हनि खे एॾो मजबूर करे छॾियो आहे जो हू सिर्फ़ु पंहिंजे घर ताईं सोचनि था। वधीक सियासत या वॾी ॻाल्हि आहे उहो चवनि था इन खां असां बेज़ार आहियूं। त असांखे बेरोज़गारी जे वर बि चाढ़ियो वियो आहे। धारियुनि सां असां कीअं मुंहुं ॾियूं? जॾहिं शहीद बशीर ख़ान हुयो त उनजे कॾ सभु लॻंदा हुया। हिन टाइम असां उन्हनि जो ॿियनि जी मुंहुं ॾे तकूं था त कोई अहिड़ो माण्हू अचे जंहिंजे कॾ असां लॻूं, छो त असां में उहा सलाहियत न आहे जो असां पाण निकिरी सघूं। जो सिंध जो माण्हू ख़ासि करे असां जंहिंसां बि ॻाल्हि कंदा आहियूं, भली उहो वॾेरो तबिको हुजे या को बि हुजे, जॾहिं उन्हनि खे हक़नि जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं त उहे चवंदा आहिनि तव्हां ग़लति हो, तव्हां भुलियल हो। पोइ ॿिए क़िस्म जूं दलाइलां ॾींदा आहिनि। मतिलबु उन्हनि खे पंहिंजी शइ जी, पंहिंजी ज़मीन जी ख़बर बि न आहे, मालूमात बि न आहे। पोइ इहो ॾिसी करे असांखे ॾुख बि थींदो आहे त असांजे माण्हुनि जा ज़हन एॾा ख़राबु कया विया आहिनि। मतिलबु असां पंहिंजो नुक़सानु पाण कयूं था। महिरबानी दोस्तनि जी। जी हसन जी लतीफ़। जीअं त अॼु मौज़ू आहे धारी आबादकारी। असांजी सिंध में आबादकारी धारियुनि जी एतिरी थी वई आहे जो असांजे सिंधियुनि खे अॼुकल्ह बेरोज़गार कयो पियो वञे। धारिया माण्हू एतिरा आहिनि कराची में जो असांजे सिंधियुनि खे ॿाहिरि कढियो पियो वञे, कंपनियुनि खां, ॿियनि मज़दूरनि खां असांजे सिंधियुनि खे इलाही परे पियो कयो वञे, बेरोज़गार पियो कयो वञे। छो उहे शख़्सनि जो थोरी मज़दूरी ते या थोरे टाइम में घणो कमु इहो करे थोरे पैसनि में उहे पंहिंजे हिसाब सां अॻियां पिया वधनि। ऐं असांजे सिंधियुनि में एतिरो दिमाग़ में ज़हर भरियो वेंदो वञे त असांजे सिंधी असांजी ॻाल्हि हक़ वारी सम्झनि न।
उन्हनि में सम्झ नथी अचे। उहे हर को इहो पियो चए तव्हां ईअं ग़लति था चओ, हालांकि धारे माण्हू खे उहो रेस्पॉन्स वधीक था ॾियनि बनस्पत पंहिंजे शख़्स खां। तंहिंजे करे असांजी इहा दरख़्वास्त आहे, जेके हिते पंजाबी आहिनि, बर्मा जा आहिनि, बंगाली आहिनि, इहे पठान आहिनि, उहे अॼुकल्ह हिते एतिरो रोज़गार था कमाइनि जेतिरो असांजे सिंधियुनि खे उहो अञा मुलाज़मत ते रखंदा आहिनि। असांजे सिंधी उन्हनि खे मुलाज़मत ते नथा रखी सघनि। तंहिंजे करे असांजी हुकमराननि खे इहा अपील आहे त जेके बि धारी क़ौम धारा माण्हू हिते सिंध में आहिनि उन्हनि खे हितां ॿाहिरि कढियो वञे। वॾी महिरबानी। मंसूर जमाली, सिंध सुजागी फोरम। जीअं त धारी आबादकारी ऐं सिंध जो मुस्तक़बिल जेको अॼु जो मौज़ू आहे इन स्टडी सर्कल जो, इन जे हवाले सां मूं पंहिंजा ख़्याल पने ते उतारिया आहिनि। दोस्तनि जी इजाज़त सां मां पढ़णु चाहींदुसि। मां केरु आहियां? छा मां सिंधी आहियां? जे मां सिंधी आहियां त पोइ पक सां कंहिं जनम में ख़ुदाई बिश्त में मूं को ॾोह कयो हूंदो, तॾहिं ई मुंहिंजे निराड़ ते ता अबद सज़ा जो मोहर लॻाए सिंध में मोकिलियो वियो। तारीख़ खां पहिरीं बि ऐं तारीख़ खां पोइ बि हर देवताई, आसमानी ऐं ख़ुदाई अज़ीम लश्करनि अची करे मुंहिंजे मास खे रोड़ियो ऐं कोरियो। काल देबल में मुंहिंजी सिसी वढे मुंहिंजे भेनरनि खे वारनि खां गेले ॻोहूं खाईंदड़ अरबनि जा हरम भरिया विया। अमड़ जी ॿोली ॻाल्हाइण तां ठठे जे विच चौक ते मुंहिंजो ज़ुबान वढियो वियो। ज़िंदह जिस्म तां खल लहंदे मूं ॾिठो त कीअं न वॾियुनि ॾाड़ियुनि साण कंधारी राकास मुंहिंजे नियाणियुनि जी तज़लील करे रहिया आहिनि। मयाणी ऐं दुबे जे मैदान में बंदूकनि ऐं तलवारनि सां परोण थींदे कारुंजर जे हंज में मेण सां रंगियल मुंहिंजियूं आङुरियूं ॿरंदियूं रहियूं। कराचीअ जे विच मैदान में आसमाननि खे ॾारींदड़ तोपनि जे ठकाउनि सां टुकरनि में विरहाइजी मां उॾामंदो रहियसि। सांगड़ जे विच चौक ते सूरीअ ते टंगजंदे लोड़नि में क़ैद अमड़ियुनि जे हंजनि में बुख वेगे फतकंदड़ अभम ॿारनि जूं रड़ियूं ॿुधमि। ऊंधाई राति में पाण खे लाश में तब्दील थींदे ऐं उहो ई लाश गुम थींदे ॾिठमि। ॿाहूं डिघेरे जिन खे पंहिंजे कखनि में पनाह ॾिनमि, उन्हनि पारां ई जाहिल ऐं ॼट जा लक़ब मिलंदे ॾिठमि। जंहिं मिटीअ मां ॻोयो वियसि उन ई मिटीअ मां सिरजियल वण वढंदे नवां चक ठहंदे ॾिठमि। हिकु नालो ई त जुड़ियल होम, सो बि खसिजंदे ॾिठमि। ऐं हिकु भेरो ॿीहर अमड़ जी ॿोली ॻाल्हाइण तां ख़ुदाई माण्हुनि जे गोलीअ जो खाज थियमि। हीरोइन ऐं आफ़ीम वजूद जे नस नस में लहंदे महसूसु कयमि। कुल्हे ते राइफ़ल पारायो वियमि, जंहिंजो शिकार मां पाणी हुउसि। पंहिंजे ई शहरनि मां तड़जंदे पंहिंजे पवित्र भेनरनि जा लुटियल कटियल जिस्म रोडनि ते पियल ॾिठमि। ऐं इहो सभु थींदे जॾहिं पनाह वरितलनि इहो चयमि, सिंध से आयो, तॾहिं पहिरियों भेरो अखियुनि जा छपर मथे खयमि ऐं उन्हनि सभिनी जे हवस भरियल अखियुनि में सिधो ॾिठमि। न ॼाण छो उन महल मुर्की पियमि, इहो ॾिसी करे त संदन जिस्म ख़ौफ़ विचां ॾकी रहिया हुआ। ऐं पोइ उन्हनि सभिनी मिली करे लाइव हलंदड़ कैमराइन आॾो मूंखे विच रोड ते फोरू ॼाणाए क़तल करे छॾियो। ईअं ई तारीख़ जे हर दौर में मां क़तल थींदो रहियसि ऐं गुम थी चिचरियल लाश बणिजंदो रहंदसि इन ई सुवाल साण त छा मां सिंधी आहियां? जे मां सिंधी आहियां त पक सां कंहिं जनम में ख़ुदाई बिश्त में मूं को ॾोह कयो हूंदो। महिरबानी। मंसूर जमाली खे सलाम पेश कयूं था। अॼु तमामु सुठा ख़्याल वञा। अॼु जेको असांजो मौज़ू आहे सिंध में धारी आबादकारी ऐं असांजो किरदारु। असांखे जॾहिं बि धारियो लफ़्ज़ साम्हूं थो अचे पियो, असीं सम्झूं था पिया त सिंध जो अमन तबाह करणु ऐं सिंध जी इकानमी जो जेको तबाही जो ज़िम्मेवार उहो जेको आहे सिंध में धारियो आहे। असां वटि ॿ रस्ता बचनि था पिया धारे खे कढण जे लाइ। हिकु आहे असांजो इज्तिमाही रस्तो, ॿियो आहे असांजो इज्तिमाही रस्तो ऐं इनफ़रादी रस्तो। इज्तिमाही रस्तो जेको आहे समूरी क़ौम धारियुनि खां बाइकाट करे असां हिकिड़ो नारो ॿुधंदा आहियूं त धारिया सिंध ख़ाली करियो। उन ऐलान ते अमल कोन थी सघियो आहे।
मतिलबु सिर्फ़ु चवणो आहे थियणो कुझु न आहे, ईअं न हुजे। हाणे जेके बि पाण सिंध में क़ौमी कारकुन मौजूदु आहियूं, असां जेके बि हिते दोस्त मौजूदु आहियूं, असांखे इहो अहद करिणो पवंदो त असीं इनफ़रादी तौरु केतिरो उन्हनि खां बाइकाट कयूं था। हिते जेके बि हू जॻहियूं वठी रहनि था, असां सिंधी उन्हनि जा किराएदार आहियूं। जंहिं बि कंपनी में कमु कयूं था पिया, उते ठेकेदार मथे खां मैनेजमेंट सॼी उन धारे जी आहे, जेको असांखे उते बर्दाश्त कोन थो करे। असांजो को बि पढ़ियलु लिखियलु दोस्त तरक़ी कोन थो करे, अॻिते कोन थो अची सघे। मतिलबु धारियो मज़बूत थींदो पियो वञे। असीं धरती दाणी इहो ॾोह जे मंसूर चयो त असीं ख़ुदा जी कंहिं बिश्त में को गुनाह कयो हूंदो, इन लफ़्ज़नि सां ई त असां को ॾोह कयो आहे जे असां सिंधी आहियूं, इन जे करे असांजी तरक़ीअ में धारियो रिकॉर्ड बणिजी आयो आहे। साईं बचल शहर हिकिड़ी ॻाल्हि कई त धारियो हितां नथो निकिरी सघे या हीअ टॉपिक जेका आहे। साईं 47 में जेको हिकिड़ो ठहराव मंज़ूर थियो हुयो बेक़ौमी नज़रियो, उन में असांजे वॾनि धारे खे जेको हिंदुस्तान खां धारियो हिते आयो, मतिलबु हिकिड़ी वॾी लोध असांजी सिंध में दाख़िल थी। ठीकु आहे, सो इहो त हिकिड़ो को कुदरती मसइलो कोन हुओ, हिकिड़ो हथरादू हिकिड़ो मसइलो हुयो, सियासी मसइलो, जंहिं तहत अहिड़े तरीक़े सां धारियो त निकिरी सघे थो पियो। असांजी इज्तिमाही सोच न हुअणु ऐं क़ौमी शौर हुअण जे बावजूद बि अमल न हुअणु, उनजो सबबु आहे त धारियो हिते तमामु घणो मज़बूत आहे ऐं धारियो असांखे अक़लियत में तब्दील करण लाइ तमामु घणो मुनज़िम आहे। सो ऐं जेके ॿ तजवीज़ साम्हूं रखियूं आहिनि त इज्तिमाही किरदारु ऐं इनफ़रादी किरदारु, ऐं सारंग जो खे चवंदुसि हिन ते थोरो वधीक। मोहम्मद शोएब शेख, सिंध सुजागी फोरम, जी ए लतीफ़, जी ए सिंध, जी ए सिंधी ॿोली। जीअं त धारी आबादी जेकॾहिं असां मुंज़िम थियूं त धारिया माण्हू छॾे सघनि था। जीअं बशीर ख़ान हिकु मिसाल ॾींदो हुयो त जेकॾहिं ॻोठ में हिकिड़ो भाॻियो आहे, उन वटि मींहुं ने माल आहे, पर ॻोठ जा लोफड़ चोर हथियारनि सां उन वटि ईंदा, पर माल को जाॻंदो त उन्हनि खे इहो थींदो त ॼण माल को जाॻे थो। त असां बि जेकॾहिं सिंधी क़ौम जाॻंदासीं, जे असां ॾिसो कुझु क़ौमी कारकुन या कुझु बाक़ी जेकॾहिं ॿियो जेको असांजो समाज आहे, उनजो त ॼण हिन धरतीअ सां को तालुक़ु ई कोन्हे। उहो ईअं चवंदा तव्हां कयो, माना सिंधु देश ठहंदो, उन में जेके फ़ाइदा पवंदा आहिनि, जेका आज़ादी माना उहा क़ौमी कारकुननि खे मिलंदी। उन्हनि जे ज़हननि में अहिड़ो मतिलबु आहे, जेका बि समाजी कम जी दावत जंहिंखे बि ॾिए न, इहो चई तव्हांजो कमु आहे। 8-8 घंटा फिल्म, माना हिन शहर में जेके बि छुटी आहे त उहो ज़ोरी टाइम पास था कनि। 3 घंटा फिल्मूं 3 विझराईंदा, ताश ते वेहंदा, लूडे ते वेहंदा, पर माना इहो न चवंदा त असां कुझु सोचूं या अॻु भराई कयूं, पर इन ई टाइम में पंहिंजी तारीख़ जो वजाव कयूं या कंहिंजी हमदर्दी कयूं। मतिलबु सोच त माण्हू करे न त असांजी हीअ हालत आहे छो, माना हुननि खे इहो सम्झायो वियो आहे त कुदरत असांखे ईअं कयो आहे, इहो ईअं ई माना मज़दूरी कबी, ईअं ज़लील ख़्वार वरी ज़िंदगी गुज़ारबी, पर ईअं न आहे। धरती असांजी ग़ुलाम थी आहे, भला उहो बि त अरगूननि जो बि वक़्तु हो न, कंहिं चयो त इहे अरगून वेंदा, पर सिंधी माण्हू जॾहिं मुंज़िम थियो त उहे अरगून भॼी विया। अंग्रेज़ केॾो मुंज़िम हुयो, पर सूर्या बादशाह इंडिया मां मतिलबु मुख़्तलिफ़ तहरीकूं हलियूं, इंडिया मतिलबु अंग्रेज़ छॾे वियो। अहिड़े हिसाब सां धारियो जेको बि आहे उहो पाण खे गैर सम्झे थो, पर शर्त इहो आहे त असां वारो जेको सिंधी माण्हू आहे उहो पाण खे सिर्फ़ु मालिकी वारो सम्झे त हीअ धरती असांजी आहे। जंहिं ॾींहुं सिंधी माण्हुनि अहसासु पाण में महसूसु कयो त हीअ सिंध असांजी आहे ऐं हिन लाइ असांखे किरदारु अदा करिणो आहे, त धारिया माण्हू उन ॾींहुं ट्रपड़ गोल करणु शुरू करे वेंदा। महिरबानी। अब्दुल लतीफ़ मेमण, सिंध सुजागी फोरम, डिवीज़न उहिदेदार। दोस्तों, धारियनि जो मसइलो, धारियो वकोड़े वियो आहे, 50% ते पहुतो आहे। जेॾी महिल हीउ मुल्क ठहियो हो त 3% धारियो हो, हाणे उहो 50 खां अबो पियो थिए, क्रॉस पियो करे। ऐं यकीनन असांजे माण्हू में धरती खे पंहिंजो उन्हनि कोन कयो आहे, काश उहे जे पंहिंजो। वरी हिकिड़ो सुवालु आहे त लीडरशिप बि कोन्हे, क़यादत कोन्हे, जो इन्हनि माण्हू खे कन्वर्ट करे, वेझो करे, का जदोजहद करे मुस्तनद, जंहिंमें असां नतीजा ॾेई सघूं। धारियो कढिबो न, इहा बेवकूफ़ी आहे माण्हुनि जी। उनजी कसवट हिकिड़ी शइ में आहे, ॿोली में। साईं जंहिं बि शइ सिंधु जो शो ऐं शाला में लिखियो आहे त अगरि धारियो तव्हांजी ॿोली सम्झी थो वञे
त तव्हांखे सम्झि में ईंदो, तव्हांजी तारीख़ सम्झि ईंदो, तव्हांखे तारीख़ी पस मंज़र खां वाक़ुफ़ु थींदो, तव्हांजे हीरनि खां वाक़ुफ़ु थींदो, तव्हांजे किरदारनि खां वाक़ुफ़ु थींदो, तव्हां सां सोमत कंदो, तव्हां सां वेझड़ाई कंदो। पर हिते तारीख़ी वाक़िया थिया आहिनि। बंगाली ॿोली जे मसइले ते ॾिठो ख़ासि करे, हिते जेका उर्दू हिकु ठोकड़ू ॿोली आहे, जेका मुग़लनि जे पंहिंजे राब्ते लाइ ठाही, जिन कंहिं क़ौम जी आहे ई लश्करी ॿोली, हिन के वजूद आहे, न का बेस आहे, न का हैसियत आहे। ऐं 3 सैकड़ो उहे धारिया माण्हू जेके आया वोट, उन्हनि जी ॿोली हिते क़ौमी ॿोली थी राइज थी वई, जंहिंजे करे असांजी हेॾी शानदार ॿोली खे निंदियो वियो। ऐं भुटे दौर में सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो बिल पास थियो, सिंध असेंबली मां ई थियो 72 में। इहो बिल क़ौमी असेंबली में हुयो। क़ौमी असेंबली में जेॾी महिल इहो त भुटे जज़्बाती फ़ैसिलो करे 2 ॿोलियुनि जो करार ॾिनो, जेको हाणे डामिनेंट थी उर्दू ॿोली जी आहे। FR बि उते काटे थी वञे, पढ़ाई बि उहो थो वञे। असांजे त माना हिकिड़े सब्जेक्ट तौरु सिंधी ॿोली पढ़ाई थी वञे वॾनि शहरनि में ख़ासि करे। त इहे नुक़सान पाण बि कया आहिनि, सियासी तौरु पाण वॾा नुक़सान कया आहिनि। असांजी GM ज़िद खां वठी जज़्बाती फ़ैसिला, तजुर्बो न हुअणु, ऐं असां धरती खां ॿाहिरि निकितासीं कोन, धारे जे माण्हू जे ॾंभनि जी ख़बर कोन हुई। असां ॾिठो त बनी घर मस्जिद माई, जेको तारीख़ में पाण तर्ज़ो कयो आहे। त असां ॾिसो न, उन टाइम में बि पंजाबी सॼी दुनिया घुमी वेठो हो। त माना ॾिसो, जेॾी महिल मुहाजिरो अचे पियो त उहो कार्ड ॾिसी, उन में जेको कार्ड में ओभर पंजाब जो पंजाबी जो, त उनखे पंहिंजो पियो करे त गिराई आहे, मुंहिंजो आहे, हमज़बा आहे, ॿियनि खे बि चए आगे चलो। त असां त सभिनि खे सीने सां लॻायो त ॾिठो त केरु आहे बदमाश आहे, लुफर आहे, लुफंगो आहे, फुटपाटी आहे, केरु आहे। असां सभिनि खे गले सां लॻाए छॾियोसीं, तव्हांखे एॾो इस्लाम जो शौक़ु आहे। धारे माण्हू जी हैसियत ॾिसो ई नथा, सुभाणे तव्हांजे लाइ कंगण पैदा थींदो। थियो बि ईअं। लियाकत अली ईअं ई चयो त बाबा इहे उठार गंवार ऐं बेवकूफ़ जाइल आहिनि, असां मौसम। हालांकि ईअं न हुयो ईअं त उतां जो कुझु माण्हू आया जेके हितां ब्यूरोक्रेसी निकिती, हिंदू ब्यूरोक्रेट निकिता, हिंदू सरमाएदार निकितो। उन जॻह ते कुझु माण्हू आया जेके सिस्टम खे हलाइण लाइ, बाक़ी न त हू फुटपाटी आया ऐं गैर मयारी आया, जंहिंखे पंहिंजे हुन हैसियत जी ख़बर ई कोन हुई। उन्हनि खे वरी एडवांस कयो लियाकत अली खान, जेके क्लेम कयूं, दावेदारी कयूं त असां पंहिंजी मिल्कियतूं, असां बिल्डिंगियूं, असां पंहिंजा मिलाए करे असां सभु छो ॾे आहियूं, पर ईअं कोन हो। त उनखां पोइ सिंधी माण्हू अॻु बढ़ी विया। हीअ त असां कल्ह हिनखे गले लॻायो त हे त हाणे ॻिची में था पवनि। तारीख़ जा जेके असां फ़ैसिला कया आहिनि, तारीख़ी तौरु असांजे लीडरनि बि ग़लति फ़ैसिला कया आहिनि। उन वक़्तु में वेही करे अॼु उहो माण्हू असांखे कंगण पई आहे ॻिची में। हाणे त हिते दुनिया जी 14 क़ौमूं रहनि थियूं। शोएब इहा ॻाल्हि सही आहे त असीं मालिकी त कयूं, त असां घर धणी आहियूं। उहो चवंदो ख़ैर बख़्श ख़ान मरी, चई घर ते त कब्ज़ो कयो थी, पर चौकीदारी त ॾे न। असां हाणे चौकीदारी जा घुर था कयूं, या रोज़ी था त लॻाए न, घर धरती ते त कब्ज़ो कयो थी। हे घर त हाणे तुंहिंजो, असां बचा करे जॾहिं वञूं था, फिर थोरी रोज़ी त ॾे न। असां धरती जी ॻाल्हि कयूं ई कोन था, त उहो कीअं छॾींदो। हक़ीक़त आहे, चोर चोर थींदो आहे, भाॻियो भाॻियो थींदो आहे। चोर केॾो बि मुसल हुजे, पर भाॻियो ताक़तवर हूंदो आहे। जेॾी महिल ईंदो आहे, गिलो टपंदो आहे, या लीओ पाईंदो आहे, ॾिसंदो आहे त भाॻियो जुर्गी जाॻे थो, त चोर भॼी वेंदा। पर मुसल बि हूंदो आहे, ताक़तवर बि हूंदो आहे। पाण खंघूं त सही, पाण त खंघूं बि कोन था, अञा बि वरी हुनजी माफ़िया बणिजी था वञूं। असां वटि हिकिड़ी वॾी खोट आहे। हिकु ॾिसो न, समाज में 3 हिसा थींदा आहिनि, मिडिल क्लास, लोअर क्लास, हाई क्लास। हाई क्लास जो ज़िदु हूंदो आहे लोअर क्लास। लोअर क्लास खे मोकिलियूं त बाबा हिन वॾे तूं जंगू कढु, कमदार थिएसि वञी, त उहो हुनजो वरी बाह ॿेली मददगार थो थी वञे। वरी कमदार हेठनि कुड़मियुनि ते पाथर थो वसाए, उहो वरी माण्हू मुड़ुसु माण्हू थो थिए। जे कंपनी में कंहिंखे चयूं त बाबा हिनजे सॼे अंडरग्राउंड रिपोर्ट वठो, पंहिंजे माण्हू खे एडवांस करे, त उहो वरी हुनजो वफ़ादार थो थी वञे। माना चोर जो वफ़ादार थी थिए, हुनजो बाह ॿेली थी वञे। हीअ माना अहिड़ी क़िस्म जी माफ़िया जुड़ियल आहिनि। त जेको कुझु हिते ॿेड़ो ॿोड़ियो आहे, असांजे पंहिंजनि माण्हू सियासत में इन मरहलनि में पंहिंजे माण्हू ॿोड़ियो आहे।
जीअं हाणे करंट इशू आहे त भाई हिकिड़ी जॻह हिकु तारीख़ी जॻह जी हैसियत आहे त हुनखे माना ईअं विकिरो थिए पुछियां त मुंहिंजी आहे मुंहिंजे पीउ जी आहे मां जीअं बि फ़ैसिलो कयां न गर्ज़ आहे न मयार आहे न का हुनजी का माना अहसासु आहे। हाणे जॾहिं असांजा सियासी माण्हू अहिड़ा फ़ैसिला कनि त यकीननि एतमाद टुटे थो। आम माण्हू चए थो भाई जलाल जा जॻह विकियव हा साईं विकियईं न को माना अहसासु आहे न जज़्बो आहे न गैरत आहे न असूल आहिनि त छा पिया कयूं। हीउ वॾो नुक़सानु थियो आहे ख़ुदा जो कसम। माना तव्हांजे दाव दख़ल जेका तारीख़ी हैसियत जी कराची में उहो धारे माण्हू तव्हांखे उहो कट करे छॾी त बाबा तव्हांजी हाणे जेके इमरान ख़ान लफ़्ज़ थिया त मां सिंध विराइण जी मुआजरो तव्हां ॻाल्हि न कयो मां अहिड़ो सिस्टम तव्हांखे ॾिनो जो तव्हांखे इन शइ जी डिमांड करण जी ज़रूरत ई न पवंदी। इंतिज़ामी लेवल ते तव्हां खां कराची विराइजी चुकी आहे उहो तव्हांजे हथ में इंतिज़ामी लेवल ते कुझु बि कोन्हे तव्हांजी हैसियत बि कोन्हे। उनजी बजट अलॻि आहे उनजा माण्हू अलॻि आहिनि उनजा फंड अलॻि आहिनि उनखे वफ़ा को हथु रखी वेठो आहे। बाक़ी सिंध हाणे ॾिसो न त हिते एक्शन भला सियासी धुनियूं छो नथियूं वठनि त वफ़ाक़ जी अलामत वज़ीर आज़म चइनि सूबनि जो या तूं कराची जो वज़ीर आज़म आहे या जिते तुंहिंजा उते केॾी बेरोपाई आहे। कल्ह इहो माण्हू चए पियो बाबा इहे माण्हू बदमाश आहिनि लोफर आहिनि लुफंगा आहिनि मां पंहिंजो रिकॉर्ड पेश कयो आहे त इहे ख़ैरख़्वाह न आहिनि। अॼु चवंदा मुंहिंजो इन्हनि सां फितरी इताद आहे केॾी बेहयाई आहे। हिते मयार रहियो ई कोन्हे कंहिंजो न पंहिंजे माण्हुनि में रहियो आहे न आहिनि इहे हू त धारिया आहिनि हुननि जो त कॉन्सेप्ट इहो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंधी माण्हू खे मफ़लूज कयूं ग़ुलाम कयूं वसीला ज़रिया लुटियूं फुरियूं धारी आबादी जो बर्डन वधायूं। सुभाणे अकिलत में थियो छा शइ जेके धारी आबादी तयारु बि थिए जाम चोरी का 10 करोड़ माण्हू बि आबाद थिए यकीननि इंतिज़ामी लेवल ते सुभाणे सीटियूं वधंदियूं त वोट बैंक त हुननि धारियुनि जो हूंदो। उते जेके अकिलत में सिंधी जे उन सोसाइटी में रहनि था हुनजी शरिया छा आहे 5 सैकड़ो बि कोन्हे ठीकु आहे हुनजे वोट जी अहमियत छा हूंदी 95% जी अहमियत हूंदी न MP MLA चूंडबा उन्हनि जा चूंडबा न इहा हक़ीक़त इंतिज़ामी लेवल ते सिंध असांखां ॼण खतिजी चुकी आहे। ऑलरेडी कराची जी सीटियूं 40-42 आहिनि वरी इहे जेके धारी आबादी ठहे थी उहे वधंदियूं त यकीननि सुभाणे भाङे बाई था भाॻे बाई वारा हिकिड़ी दौरो हुन सां पघार वग़ैरह बीठा आहिनि या ॿिया आम ठोकरू वॾेरा बीठा आहिनि आम ठोकरू सियासतदान बीठो आहे त इंतिज़ामी लेवल ते इहा बि हिननि खे ज़रूरत न पवंदी त असां हिन खां एतिरियूं सीटियूं खणूं उहो पाण ई हुनजो पंहिंजो हल्को ठही वेंदो पंहिंजो ग्राउंड ठही वेंदो। त ॾाढी ॾुखी ॻाल्हि नज़र थी अचे कमु पाण खे ई करिणो आहे। वॾा ॾाह वेठा आहिनि सीनियर दोस्त वेठा आहिनि दानश्वर वेठा आहिनि सिंधी अदब सियासत PhD कयूं वेठा आहिनि को नओं लाड़ो को नओं रुख को नई ट्रेक को नओं हिकमत अमली तयारु कनि हिन अज़ाब मां छुटूं। पाण खे त क़ौमी तहरीकुनि जी बि ख़बर आहे सभिनी ग्रुपनि जी बि ख़बर आहे त न क़ियादत आहे न पॉलिसी आहे न हिकमत अमली आहे इशू वारी सियासत आहे उहे बग़ल टुटल इशू। असां हिकमत अमली इहा ॾिनी आहे कराची में जेके पाण दोस्त आहियूं 30 आहियूं त 30 में 60 था थियूं न उहे ई 30 कमु कीअं हलंदो। साईं राय ॾिनी मंसूर साहब अथवा तव्हां समाजी कमु कयो माण्हू असां ते वधंदो कन्वर्ट थींदो। ॾाढी माना हिकिड़ी भयानक सूरत थी अचे त माण्हू वधे ई नथो न कन्वर्ट थो थिए बसि मुनाफ़िकी चांहि प्यार इज़त करणी उते भई कम जे लाइ अचे त पोइ साईं मूंखे ढगा छोड़े वञणा आहिनि। तंहिंजे करे पाण खे ई कमु करिणो आहे ऐं इन ते तजियो करे का हिकमत अमली जोड़े अॻिते कम खे वधायो। महिरबानी। जी सिंध जी लतीफ़ फिनांस सेक्रेटरी सिंध सुजागी फोरम। दरअसल जेका टॉपिक रखी वई आहे धारी आबादकारी जे हवाले सां इहो इशू त तव्हां सभिनि जे साम्हूं आहे केॾो संगीन मसइलो आहे केॾो संगीन इशू आहे।
जंहिंजो ॾींहों ॾींहुं घटि त नथो थिए, अञा बि वधंदो थो पियो वञे। इन्हनि दारी आबादकारी जे करे अॼु जेको असां हिकिड़े महरूम लॻा पिया आहियूं पंहिंजे ई शहरनि में, सिर्फ़ु इहो ई मसइलो आहे ऐं इहा ई वजह आहे, दारी आबादकारी जी वजह ई आहे जंहिंजे करे असां अॼु महरूम आहियूं ऐं ग़ुलामी जी जेकी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पढ़ियल लिखियल माण्हू कंपनियुनि में वञूं, इंडस्ट्रियल एरिया कंपनी में, त असांजो जेको सिंधी माण्हू आहे सिर्फ़ु मज़दूरी थी आहे। मैनेजर, इंचार्ज, सुपरवाइज़र, इते इन लेवल ते जेके माण्हू आहिनि त हू पंहिंजा विहारे छॾिया आहिनि ऐं इन जो इहो सबबु न आहे त हुननि जो फ़साद ई आहे, फ़साद बि आहे या असांजे इहे क़ौमुनि जो तज़ाद बि आहे, पर उन्हनि पंहिंजी अहलियत खे, पंहिंजी क़ाबिलियत खे सुञातो आहे ऐं उहो कमु कनि था ऐं उन जो माण्हू उनखे गाइडलाइन सुठी थो करे त बाबा तोखे हीअ कमु करिणो आहे त तोखे इते हीअ जॉब मिलंदी या तोखे उहो कमु मिलंदो, पर असांजो माण्हू त असांखे गाइड बि नथो करे। सो असांजी पंहिंजी पाण में बि कमज़ोरियूं आहिनि। मां त सिर्फ़ु इहो ई चवणु चाहींदसि इन धारी आबादकारी जी टॉपिक जे हवाले सां, त असां में जेके पाण में कमज़ोरियूं आहिनि उनखे दूरि करे, असां ज़रूरी न आहे त असां मज़दूरी कयूं, छो असां में क़ाबिलियत न आहे छा? ज़रूरी न आहे त हिते जेके बि नौजवान अचे थो सिंध में त वञे थो कंपनियुनि जी गेटिन ते वञे बाबा लोडिंग जो कमु करिणो आहे या हीअ कमु करिणो आहे, छो ॿिए इदारा न आहिनि, ॿिए रस्ता न आहिनि, उते ॿिए कम न आहिनि, तव्हां उहे नथा करे सघो। इन जो मतिलबु त तव्हां में बि का कमी आहे न, उहे कमियूं तव्हां पाण दूरि कयो त जीअं असां वधि में वधि लेवल ते, मिसाल जी ॻाल्हि असांजो को सिंधी आहे कंहिं कंपनी में मैनेजर जी सीट ते वेहे थो त ज़ाहिरी ॻाल्हि उहो पंहिंजे माण्हू खे आणींदो न अॻिते, पर जेकॾहिं असांजो कंहिं वॾी पोस्टुनि ते को पंहिंजो माण्हू ई न हूंदो त पोइ असांजे माण्हू खे त गेट खां ई भॼाए छॾींदा न। सो असांखे उहे जेके एबिलिटीज़ आहिनि, जेके कुवतूं आहिनि या जेकी कमियूं आहिनि दूरि करे ऐं असां में उहा अहमियत क़ाबिलियत आणणी आहे त बाबा हुन में उहा आहे कहिड़ी क़ाबिलियत जो असां में कोन्हे का, असांखे उहो ॾिसणो आहे, परखिणो आहे त असां पहिरीं उहो कमु कयूं। पर असांजो सिंधी मायूस थी करे बसि न मुआशी हालातुनि जे करे बसि चवे थो त भला मज़दूरी बि लॻी त भला सही आहे, इहा जेको बि थिए त भला इहा बि मिले थी न, इहो सोचे बसि कंपनियुनि एॾे में बसि कनि था। बाबा तालीम में इदारा आहिनि, ॿिए इदारा आहिनि, तव्हां पूरी कराची में फैलिजी वञो न, ज़रूरी न आहे मज़दूरी कयो। मज़दूरी में छा थो मिले तव्हांखे? ऐं उन मां त हाणे ॾिसो महांगाई जेकी इन करे छॾी आहे, दरअसल इन महांगाई जो वधि में वधि जेको असरु थियो आहे असां सिंधी माण्हुनि ते मां सम्झा घणो थियो आहे, छो जो असां मुआशी हवाले सां घणो बहरान वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। सो मां सिर्फ़ु इहो ई चवणु चाहींदसि त हिते सिंधी माण्हुनि खे तव्हां पंहिंजे दोस्तनि खे, पाड़े वारनि खे, पंहिंजे लिंक वारनि माण्हुनि खे गाइड सुठी कयो ऐं उन्हनि खे हिकु सुठी सोच तरफ़ वठी वञो ऐं उन्हनि खे चओ त बाबा तव्हां मज़दूरी लाइ न ठहिया आहियो, कराची तव्हांजी आहे, वधि में वधि असांजो जेको हथियार हिन टाइम आहे उहो कराची आहे। असां कराची में हर हंधि, हर जॻह, हर धंधे में, हर कम में, हर महारत में तव्हां फैलिजी वञो। ठीकु आहे, तव्हांखे साल लॻे थो, कंहिं कंप्यूटर कोर्स करण में तव्हांखे जेकॾहिं को 5 महीना लॻनि था, 6 महीना लॻनि था, तव्हां कयो, मज़दूरी करे बि तव्हां उहो कमु कयो जेको अॻिते हली तव्हांखे तव्हांजो फ्यूचर तव्हांजो सुठो ॾिए। पर मां सम्झां थी माज़रत सां त असांजे पंहिंजो पाण में कमज़ोरियूं आहिनि, तॾहिं असांजो धारियो जेको माण्हू आहे असां ते हावी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, धारे माण्हू ज़िंदगी जे गुज़ारणे, ज़िंदगी जे तसलसल खे सुञाणे चुको आहे त बाबा कराची में रहणो आहे त असांखे छा करिणो आहे, कहिड़ियूं कमज़ोरियूं, हुननि पंहिंजूं कमज़ोरियूं ख़तमु कयूं आहिनि। ऐं वॾी में वॾी ॻाल्हि जेकी मुहाजिर पंजाबी ऐं जेके उन्हनि कई आहे त उन पंहिंजी औरत खे ॿाहिरि कढियो आहे। अॼु तव्हांखे सभु ॿुधायो, मुहाजिरनि जी जेको औरतूं आहिनि पंहिंजो सॼे घर जो कमुकार, सॼो जेको उनजो इहो ज़िमेदारी औरत ते आहे, मर्द त उनजे विच में ई कोन ईंदो आहे, उहो ड्यूटी करे घर वेंदो आहे, छो जो औरत वधीक सम्झे थी, वधीक बहितर। तव्हां ॿुधायो हिते असांजे जेके ॿाहिरि वेठा आहिनि, मां सम्झां थी हिकु अधु खां अलावा के बि पंहिंजी औरत खे एतिरी अहमियत कोन ॾिनी हूंदी। छो कोन ॾिनी हूंदी? छो जो चवंदा बाबा हिन वटि तालीम बि कोन्हे, हिन वटि उहो अक़ुल बि कोन्हे, ॿाहिरि निकिरंदी माण्हू खणी वेंदसि, हीअं कंदसि, हीअं कंदसि। न बाबा, तव्हां उनखे रस्ता ॾियो, आज़ादी ॾियो। इहा वॾी में वॾी कमज़ोरी असां सिंधियुनि में आहे ऐं हुननि में ॾिसो इन्हनि पंहिंजी इन कमज़ोरी खे ख़तमु कयो आहे, तॾहिं उनजा घर, उनजा ॿार, उनजो माहौल सुठे तरीक़े सां आया फुटपाथी हुया,
जंहिंजी का हैसियत ई कोन्हे। अॼु हू मतिलबु पंहिंजूं माड़ियूं बंगला ऐं पंहिंजो मैनेजर इंचार्ज लॻा पिया वेठा आहिनि। छो जो हुननि पंहिंजनि कमज़ोरनि खे ख़तमु करे उन तरीक़े सां हलणु सिखी विया आहिनि ऐं असां अञा उन तरीक़े सां हली कोन सघिया आहियूं। सो मां धारी आबादकारी जे हवाले सां त इहो ई चवंदसि त असां में जेके पंहिंजो पाण में कुझु कमज़ोरियूं आहिनि, जेके कमियूं आहिनि, उनखे दूरि करे वधि में वधि तालीम ते बि फोकस कयो। ठीकु आहे बाबा, तव्हांखे एतिरी उहा कोन्हे का या इनकम कोन्हे का, त तव्हां उहे कमज़ोरी जेके तव्हांजे विच में रुकावट थियूं थियनि तव्हां उनखे ख़तमु कयो, पर तालीम खे फोकस कयो घणो। छो जो तालीम ईअं बि न आहे त उन्हनि तज़ाद जे करे असांखे किथे जॉब न मिलंदी आहे, न। तव्हां वटि जेकॾहिं तालीम आहे, तव्हां वटि हुनर आहे, तव्हां वटि महारत आहे, तव्हां वटि कंप्यूटर जो पूरो अक़ुलु आहे, त तव्हांखे ज़रूरु कंहिं न कंहिं हंध ते मिली वेंदी ऐं सुठी हंध ते मिली। ऐं जेकॾहिं कंहिं सुठे हंध ते तव्हां वेहो था त तव्हां पंहिंजे माण्हू खे आणींदव ऐं उनखे गाइड बि सुठो कंदव। पर हिकु मज़दूर थी करे तव्हां अॻिले खे कहिड़ी गाइडलाइन ॾींदव? मज़दूरी जी ॾींदव न। वधीक सीनियर वेठा न वधीक ॻाल्हाईंदा हिन हवाले सां। गुल हसन लाखो, मरकज़ी प्रेस तर्जुमान सिंध सुजागी फोरम। दोस्तों, अॼु जो मौज़ू तमामु बुनियादी अहमियत वारो मौज़ू आहे, धारी आबादकारी ऐं सिंध जो मुस्तक़बिल। आउं सम्झां थो त धारी आबादकारी या धारे माण्हूअ जो मुसलत थियणु या सिंध में अचणु बुनियादी तौर ते सिंध जी उहा क़दीम ख़ुशहाल धरती हुअण जे करे असां ते धारियूं हमलावर बि थियो आहे ऐं क़ाबिज़ बि थियो आहे। सिंध में जाम फिरोज़ जेको आहे सो सिंधी माण्हुनि खे निगल करे फ़ौज में अरगोन ऐं तुरखान भर्ती कया, त ईअं सिंध में धारी आबादकारी थी। ऐं मदद ख़ान पठान जे अचण खां पोइ शिकारपुर जे पासे ते जॾहिं उन्हनि कब्ज़ो कयो त शिकारपुर ॾे पठान आया ऐं उन्हनि पठाननि जो तसलसल अॼु बि आहे। ऐं इहा सिंध जी बदनसीबी बि आहे त सुल्तान कोट में लोया जरगो थिए थो। बुनियादी तौर ते वॾी जेका माइग्रेशन आहे, वॾी जेका धारी आबादकारी जी जेका यलगार चऊं असांखे, जंहिं असांजे जेको आहे सो वजूद ते हिकिड़ो वार कयो आहे, उहो पाकिस्तान ठहण खां पोइ थियो आहे। पाकिस्तान ठहण खां पहिरीं बि हिकिड़ो मिसाल असांखे मिले थो त जॾहिं सिंध खे बम्बई सां हिननि ॻंढियो त बम्बई ऐं इंडिया जा जेके वापारी माण्हू हुआ उहे सिंध जे पोर्ट कराची ते कब्ज़े करण लाइ धारी आबादकारी जो वजूद असांखे मिले थो। पर पाकिस्तान ठहण खां पोइ हिकिड़ी मुसलसिल जेका यलगार थी आहे धारी आबादकारी जी, जंहिंमें मुख़्तलिफ़ ख़ितनि सां जा माण्हू जेको आहे सो हिते आया आहिनि। बल्कि उहे माण्हू जेके हालांकि पाकिस्तान जे ठहण में माइग्रेशन जो तसवर बि न हो ऐं न को अहिड़ी का लिखत में आहे, न को 1940 जे करारदाद में आहे, पर इहा हिकिड़ी ॿिक़ौमी नज़रिए मज़हब जो हथ टोकियो जेको हिकिड़ो बुनियादु बनाए माण्हुनि खे लॾायूं ऐं पोइ उन जी वॾी भोगना ॿियनि सूबनि खां अलावा सिंध अॼु ताईं भोगे पई। एतिरे क़दुरु जो इंडिया मां माइग्रेट थींदड़ माण्हू जेके लाहौर ऐं चक अमराऊ खां थींदा हिते जेको आहे तो पंजाब वारे माण्हुनि खे चयो त बाबा पाकिस्तान अॻे आहे, ऐं हितां वरी खोखड़ा पार लाइन जे ज़रिए जेको आहे सो हिते माण्हुनि जी धारी आबादकारी वजूद में आई। अंग्रेज़नि असां वटि जेको इरीगेशन सिस्टम ठाहियो, अंग्रेज़नि बि जेको आहे सो धारी आबादकारी खे हथी ॾिनी। पर पाकिस्तान ठहण खां पोइ आउं सम्झां थो त सिंध न सिर्फ़ु धारी आबादकारी बल्कि ॿियनि सवे मसइलनि जे हिकिड़े पंजोड़ में फासी वई आहे। ऐं वॾे में वॾो मसइलो हींअर धारी आबादकारी आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ एतिरे क़दुरु जो हितां खां असांजा त थोरा माण्हू लॾे विया, पर हुतां लखे माण्हू आया जेके ईअं सम्झो त कल्ह बि क़ाबिज़ हुआ पाकिस्तान ताईं, अॼु बि क़ाबिज़ आहिनि। एतिरे क़दुरु जो धारी आबादकारी बल्कि महाजर फैक्टर जेको हिते आयो त उन 71 ताईं त सिंध जे पाकिस्तान जे ब्यूरोक्रेसी में उन्हनि जो वॾे में वॾो हिसो हो। ऐं उन असांजे ईअं सम्झो त सिंध जे इंडिजिनियस माण्हू जेको आहे उन जी एॾी रस्ता रोक कई जो असां अॼु ताईं उन पंहिंजा पेर बीह हलण जहिड़ा बि न थी सघिया आहियूं। त हीअ हिकिड़ी वॾी प्लानिंग हुई ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ जेका इहा प्लानिंग जे ते अॼु बि अमल थिए थो। ऐं वॾो ॻाल्हि त अंग्रेज़
हिकिड़ी त रेल जेका आंदी उन रेल जे करे बि धारी आबादकारी असांजे हिन ख़ुशहाल ख़िते में आई। उन खां पोइ इरीगेशन सिस्टम ठहियो त धारियां माण्हू प्लानिंग सां उन्हनि जेको आहे सो उन्हनि बैराज ऐं कैनाल सिस्टम में ॾिना। ऐं बल्कि वॾी बदनसीबी इहा त पाकिस्तान ठहण खां पोइ 15 सालनि ताईं उन्हनि हिकिड़ो रूल ठाहियो त सिंध जो सिंधी माण्हू 15,000 खां मथे जी का मिल्कियत ख़रीद नथो करे सघे ऐं असां जूं करोड़नि ऐं लखनि जूं मिल्कियतूं क्लेम में उन्हनि जे हवाले थी वियूं। इहो आउं सम्झां थो त हिकिड़ी एॾी वॾी प्लानिंग हुई जेका सदियुनि खां सिंधी क़ौम जे अमुन अहिंसा प्यार पंहिंजाइप ऐं ख़ुशहालीअ ते हिकिड़ो वार हो ऐं इहो वार अॼु भले थो पियो। असांखे अखियूं पटणु घुरिजनि ऐं असांखे सोचणु घुरिजे। जेकॾहिं असांखे पंहिंजो क़ौमी वजूद बचाइणो आहे त असांखे इन तरफ़ बि सोचणु घुरिजे। बल्कि आउं सम्झां थो त धारी आबादकारी असांजे हिन सॼे पुरअमुन जेको असांजो सोशल इकोनॉमिक ऐं कल्चरल सेटअप हो उन सॼे खे तबाह कयो आहे। ऐं असांखे सोचणु घुरिजे त असांजो सुभाणे हिन धारी आबादकारी हुअण करे मुस्तक़बिल महफ़ूज़ न आहे। उन करे असांखे तमामु अखियूं पटे ऐं वॾे दिमाग़ सां इन जेको चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ असांखे गॾिजी क़ौमी ॿधी क़ौमी इतिहाद क़ौमी यकजहतीअ सां अॻिते वधणु घुरिजे। असुल में जॾहिं असां धारी आबादकारी जो सोचूं था त असां वटि हिकिड़ो फेज़ इहो बचे थो त अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जॾहिं सिंध में हुर तहरीक सूर्य बादशाह जी तहरीक जेको आहे सो उहा वॾे ओज ते हुई त अंग्रेज़नि ॿाहिरां पंजाबी ऐं बलोचिस्तान मां बुकटी घुराए ज़िले सांगड़ में धारी आबादकारी जो बुनियादु विधो। ऐं हुर तहरीक जेका वतन ई कफ़न ऐं सिंध जे नारे ते हली रही हुई, आज़ादु सिंध जे नारे हेठि हली रही, उनखे कुचलण लाइ हुननि धारी आबादकारी जे ज़रिए सांगड़ ज़िले बल्कि सिंध जा काफ़ी वसीला उन्हनि जे हवाले करे छॾिया ऐं उहे अॼु ताईं असां उनखे भोॻियूं था पिया। 71 ताईं जेको ब्यूरोक्रेसी ते अमलो उहे पंहिंजो महाजर फैक्टर जेको आहे सो पुख़्तूं कयूं ऐं असां उनजे चैलेंज खे अञा ताईं सम्झूं आहे। पर असुल में पाकिस्तान में जेको ज़िया जो दौरु आयो, ज़िया जे दौर में हिकिड़ी प्लानिंग सां ख़ासि तौर ते सिंध खे तबाह करण जे लाइ ज़िया जेको आहे सो अफ़गान वार जे थ्रू ईअं सम्झो त आलमी यतीम खानो बनाए छॾियो सिंध खे ऐं उहा भोगना अञा ताईं असां भोगूं था पिया। हालांकि पाकिस्तान जे आइन में फॉरेन एक्ट बि आहे। फॉरेन एक्ट में को बि माण्हू 73 जे आइन में त आहे त चइनी सूबनि जा माण्हू किथे वञी रही सघनि था, का शइ वठी सघनि था, पर फॉरेन एक्ट में ॿाहिरि जे माण्हू लाइ हिकिड़ो कानून आहे ऐं असां ॾिसूं था त उन कानून जी लताड़ शर्म अचे हिन स्टेट खे त असां वटि बिहारी वेठा आहिनि, बंगाली बि वेठा आहिनि, बर्मी बि वेठा आहिनि, रोहिंगा बि वेठा आहिनि, अफ़गान बि वेठा आहिनि, ईरानी बि वेठा आहिनि। ॿुधी मरणु घुरिजे तव्हांखे, असांजे सुप्रीम कोर्ट जा क्लियर ऑर्डर्स आहिनि त बाबा ख़ासि तौर ते सॼे पाकिस्तान सां गॾोगॾु सिंध में जेका दहशत वहशत ऐं जेका इंटॉलरेंस पैदा थी आहे धारी आबादकारी जे कराची रजिस्ट्री में जेको सुप्रीम कोर्ट जो केस हलियो उन जा क्लियर ऑर्डर्स आहिनि ऐं उन ऑर्डर्स तहत हिन गुज़िरियल 30 तारीख़ ताईं जेका बि धारी आबादकारी उनखे वापसि पंहिंजे हंधि मोकिलिणो हो। पर ॿुधी मरणु घुरिजे हिन पीपल्स पार्टी जे सरकार खे जेका शुरू खां वठी सिंध दुश्मनी ते मबनी पंहिंजूं पॉलिसियूं जोड़े थी ऐं वोट बैंक जे करे। ऐं इहो धारी हुनखे वोट न ॾींदो, वोट त वरी बि सिंधी हिननि खे ॾींदो, पर हिननि खे शर्म अचणु घुरिजे त हिननि जा असांजा वसीला असांजा शहर हिननि धारियुनि जे हवाले करे छॾिया आहिनि। ॿुधी मरणु घुरिजे ऐं असां सम्झूं था त हीअ न सिर्फ़ु सिंधी क़ौम सां वेसा घाती था कनि पिया, पर हीअ पंहिंजे कानून जे उबतड़ बि अमल कनि था पिया। हाणे जॾहिं 30 तारीख़ ते अफ़गाननि खे वापसि वञिणो हो त आऊं त सलाम थो पेश कयां पंजाब जे हुकूमत खे जंहिं इहो कानून पास करे छॾियो हुते त बाबा हिते कंहिं बि अफ़गानी खे असां रहणु न ॾींदासीं, कंहिंखे जाइ किराए ते न ॾींदासीं, को कारोबार खोलणु न ॾींदासीं। एतिरे क़दुरु जो सरहद में बि इहो कानून पास थी वियो त हिते को अफ़गानी न रहंदो। ॿुधी मरणु घुरिजे सिंध गवर्नमेंट खे। मुराद अली शाह तोखे शर्म अचणु घुरिजे, हा तोखे शर्म अचणु घुरिजे त उहे उन्हनि इहो एक्ट पास कयो आहे ऐं तव्हां जेको आहे सो असुल में
ॻाल्हि आहे बुनियादी तौर ते, असल में बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त जंगनि ॿोॾुनि तकलीफ़ुनि जे करे माण्हू ॿिए मुल्क में माइग्रेट थियनि था, पर उन्हनि जो बि कानून आहे। ऐं यूनाइटेड नेशन्स में हिकिड़ो बाक़ाइदे इदारो आहे जेको दुनिया जे महाजरनि खे जेको आहे सो पनाहगीरनि खे डील थो करे पियो। हींअर बि ॾिसूं असां ऐं इहे जेके जंगियूं आहिनि इन्हनि जे करे, पर इहे जंगियूं त आलमी साम्राज्य उन्हनि जूं पैदा कयल आहिनि। यूनाइटेड नेशन्स जो किरदारु शर्म जोॻो आहे। जंहिंखे असां चऊं था त यूनाइटेड नेशन्स आहे, उहो नेशन्स जो इदारो न आहे, हीअ स्टेट्स जो स्टेट आहिनि उते। जेकॾहिं नेशन जो आहे त सिंधी क़ौम किथे आणे में, जेकॾहिं नेशन जो आहे त ॿियूं जेके इंडिजिनियस क़ौमूं आहिनि दुनिया में उन्हनि जो वजूद किथे आहे। तव्हां त स्टेट जा झंडा आणे वेठा आहियो, तव्हां असांजी नुमाइंदगी नथा कयो। पर वरी बि असां पुरअमन जेको आहे सो जदोजहद कई आहे, हिन पाकिस्तान खे ॿुधायो आहे, दुनिया खे ॿुधायो आहे त ख़ुदारा असां अमन पसंदि आहियूं ऐं तव्हां खां मुतालबो था कयूं त हीअ जेके ॻट ॻिचीअ में हिन क़ौम जे मथां तव्हां विधा आहिनि, हिननि खे असां खां टारियो। ॿी हालति में सच पुछो त सिंध जो माण्हू एॾो ॾुखियो तकलीफ़ बुख बेरोज़गारी बदहाली में वरितल आहे जो उहा क़ौम जेका खीर खे पीर चवंदी हुई, अॼु उहा खीर थी खपाए। उहा क़ौम जेका न्याणी खे सत क़ुर चवंदी आहे, उहा चौक ते पंहिंजो न्याणियूं खपाइण लाइ वेठी आहे। ॿुॾी मरणु घुरिजे या पाकिस्तान जी स्टेट खे जेका चवे थी त असां त मदीने वारो पाकिस्तान ठाहियो। शर्म अचणु घुरिजे तव्हांखे। मदीने जी रियासत जो नारा हणंदड़ो, ॾिसो सिंधी क़ौम जी हालति। असांजो सभ खां वॾो चैलेंज आहे, जेकॾहिं मदीने जी रियासत जा दावेदार आहियो त धारिया सभु कढो, असांजे शहरनि मां कढो ऐं असांखे पंहिंजा क़ौमी हक़ ॾियो। असांजे वसीलनि ते असांजी क़ौम जो हक़ु आहे। बुख बेरोज़गारी बदहाली जो असां 70% बजट तव्हांजे हिन बुखियनि माण्हुनि खे खारायूं था, सॼे पाकिस्तान खे। तव्हांखे ॿुॾी मरणु घुरिजे। ऐं असां इहो कानूनी आइनी इख़लाक़ी तव्हां चओ था त मज़हबी इस्लामी असांजो हक़ु आहे, इहे असां वटि रूलिंग्स आहिनि, इहे असांजे सिंध जे आलमनि जूं फ़तवाऊं आहिनि असां वटि, त तव्हां ज़ुल्म था कयो सिंध सां। ऐं आउं सम्झां थो त हाणे उहो सिंध जो माण्हू जेको घणी तकलीफ़ में आहे, उहो इनकलाब तरफ़ वञे पियो। पाकिस्तान जी रियासत खे असां चऊं था ऐं सिंध सरकार खे जेका पीपल्स पार्टी वारा डिबली वॼाइनि पिया, उन्हनि खे चऊं था त ॿेली हाणे घणो कुझु थी चुको, हाणे घणो कुझु थी चुको। उहो माण्हू जेको बुख बेरोज़गारी बदहाली करे पंहिंजा बच्चा खपाए थो, सुभाणे तव्हांजा गले में हथ विझंदो। असां चऊं था त सिंधी क़ौम खे पुरअमन रहणु ॾियो, उनखे पंहिंजा आइनी कानूनी इख़लाक़ी हक़ ॾियो ऐं हीअ जेको घटि तव्हां धारियुनि जो असांजे ॻिचीअ में विधो आहे, इन्हनि खे कढो। तव्हां जूं कहिड़ियूं पॉलिटिकल सिचुएशन्स हुजनि, पर तव्हांजो आइन तव्हांजो कानून तव्हांखे चवे थो त धारे खे रहण जो हिते हक़ु न आहे। इस्लाम जी ॻाल्हि कयो था न, वठी वञो हुननि खे सऊदी अरब में विहारियो। ख़बर पए त हिकिड़ो माण्हू तव्हां ईअं गैर कानूनी विहारे सघो था? वठी वञो। इस्लाम स्टेट्स ॿियूं केतिरियूं आहिनि, उते त रहायो उन्हनि खे। इस्लाम करे असांखे जेको आहे सो असांजे प्यारे मदीने जे मीर जे हिकिड़े सॉफ्ट ऐं सुहिणे दीन खे तव्हां बदनाम कयो आहे। तव्हांखे लानत हुअणु घुरिजे। असां पंहिंजा इंसानी हक़, पंहिंजा क़ौमी हक़ घुरूं था ऐं जेकॾहिं न ॾींदव त हाणे सिंधी क़ौम तंग आई आहे ऐं पोइ तंग आया त जंग आया। हक़ मौजूद GSN सारंग जोयो, सिंध सुजागी फोरम जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी। अॼु धारी आबादकारी ऐं सिंध जो मुस्तक़बिल वक़्त जी तक़ाज़ा ऐं वक़्त जी अहम ज़रूरत हुई। इहो मौज़ू बचियल ॻाल्हि कई त बजाए धारी आबादकारी जो मौज़ू रखण जे को किताब मां चैप्टर पढ़ूं आहे, पर मां सम्झां थो त कॾहिं कॾहिं क़ौमुनि ते अहिड़ियूं हालतूं ईंदियूं आहिनि जो क़ौमुनि जा बाशऊर नुमाइंदा उन्हनि हालतुनि जो तज्ज़ियो करणु सिखनि। न सिर्फ़ु तज्ज़ियो करणु सिखनि, पर उन तज्ज़िये जे आधार ते हू पंहिंजियूं मुस्तक़बिल जूं पॉलिसियूं जोड़नि ऐं उन जे ज़रिए पंहिंजे सिंध जी आज़ादी, इनक़लाब ऐं तब्दीलीअ लाइ राह हमवार कनि। उन लाइ इहा इंतिहाई अहमियत जोगी ऐं ज़रूरत जोगी शइ आहे
त सिंध जी सियासी सूरताल हुजे या सिंध में मौजूदु धारी आबादकारी जो सवाल हुजे, मज़हबी इंता पसंदी जो सवाल हुजे, क़ौमी ग़ुलामी जो सवाल हुजे, साम्राज्यत जो सवाल हुजे, बर्बरियत ऐं ॾाढ जो सवाल हुजे, उन ते असांखे न सिर्फ़ु ॻाल्हाइणु घुरिजे, बहस मुबाहिसा करणु घुरिजनि, उन्हनि ते पंहिंजो हिकिड़ो तज्ज़ियो हिकिड़ी लाइन पेश करणु घुरिजे, पंहिंजी क़ौम खे हिकिड़ी लाइन ॾियणु घुरिजे त उहे आख़िर इन्हनि शयुनि खे कीअं सम्झनि ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां हल कनि। उन करे आउं चाहियां थो त अॼोको मौज़ू अहम बि आहे ऐं उन जी तमामु घणी ज़रूरत हुई ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त धारी आबादकारी जे हिन अहम मौज़ूअ ते तक़रीबन दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो ऐं मूंखे हिकिड़ी ख़ुशी इन ते बि थी त असांखे मंसूर जमाली जी सूरत में हिकिड़ो तमामु सुठो संजीदा ऐं हसास तख़लीकार मिलियो जंहिं धारी आबादकारी जे मौज़ू ते पंहिंजी हिकिड़ी इंतिहाई अहसासनि सां भरपूर तहरीर पढ़ी जंहिं वाक़ई असांजी अखियुनि में ॻोढ़ा आणे छॾिया। सिंध असांजी माउ आहे, असांजो वतन आहे, असांजो जीअण मरण उन धरतीअ सां वाॻियल आहे। हिकु उहा माउ आहे जंहिं असांखे पंहिंजी कुख मां जनमु ॾिनो, पर हीअ उहा माउ आहे जंहिं असांजी उन अमड़ खे बि ऐं असांजा समूरनि खे न सिर्फ़ु जनमु ॾिनो आहे पर उहा पाले ऐं ताते थी। असां हिन ई धरती माउ जो अन्न जेको आहे उहो चुगूं था, असां हिन ई धरती माउ जो पाणी जेको आहे उहो थञ जी हैसियत में पियूं था, पर अफ़सोस इहो आहे त उन धरती माउ जो कर्ज़ु नथा लाहियूं, छो जो उन धरती माउ ते उहो धारियो माण्हू क़ाबिज़ आहे। उहो धारियो माण्हू असांजी धरती माउ खे रोज़ु लुटे थो, रोज़ु फुरे थो, पर असां ख़ामोश तमाशाई बणियल आहियूं ऐं बेनियाज़ थी करे दुनिया जहान जी रोशन में ऐं ख़ुशियुनि में टिपा ॾींदा था वठूं ऐं अयाशी जी ज़िंदगी गुज़ारण जा रस्ता था ॻोल्हींदा वठूं। धारी आबादकारी जो जेको सुवालु आहे उहो अॼु जो सुवालु आहे। इहो दुनिया जी समूरनि क़ौमुनि जे अंदरि, दुनिया जे समूरनि ख़ितनि जे अंदरि वॾो अहमियत जो सुवालु रहियो आहे। ईअं न आहे त धारियुनि जी लोध रुॻो असां वटि आई आहे, ॿियनि वटि न आई आहे, ॿियनि वटि बि आई आहे, पर असां वटि जहिड़ी रीत आई आहे ऐं जहिड़ी रीत उते मालिक थी वेठी आहे, असां वटि मुसलत थी वेठी आहे, उहा असांजे लाइ तमामु घणी ख़तरे जो सबबु आहे। छो त सॼी दुनिया जे अंदरि जेको बि धारियो माण्हू ख़ुशीअ सां या जबर ॾाढ साम्राज्यत जो शिकार थी करे, जंगुनि जो शिकार थी करे पनाह जी हैसियत में दुनिया में पनाह वठे थो त हिकिड़े कानून तहत उन माण्हू जी रजिस्ट्रेशन कई वेंदी आहे। उन माण्हुनि जी रजिस्ट्रेशन करे उन्हनि खे कैंपुनि में रहायो वेंदो आहे, रिफ्यूजीज़ कैंप्यूं ठाहियूं वेंदियूं आहिनि, पर छा उहो कानून जेको इंटरनेशनल लॉ आहे उहो हिते लागू आहे? बिल्कुलु बि न। अंगुरनि ते ॻणण जेतिरा धारिया माण्हू सिर्फ़ु ॻणाइण जे लाइ हिननि रजिस्टर कया आहिनि, बाक़ी तक़रीबन 70 खां 80% जेको धारियो माण्हू आहे उन जी का बि रजिस्ट्रेशन न आहे, को बि अंग अखर सां मौजूदु न आहे। इहा त रियासत जी पॉलिसी आहे त उहे धारे माण्हू खे हिकिड़े मुनज़म साज़िश तहत हिते आबाद कनि था, उनखे मुस्तक़िल तौर ते हिते रहाइनि था, पर असां खे कहिड़े मर्ज़ खाधो आहे जो असां क़ौमी तहरीक सॾायूं था, असां सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि था कयूं। उहो माण्हू जेको पंहिंजे वतन खे सिंध खे पंहिंजी माउ थो चए, पंहिंजो वतन थो तस्लीम करे, उहो माण्हू छो ग़िफ़लत जी निंड सुतो पियो आहे? उहो छो नथो रिसर्च करे? उहो छो नथो अॻ खरगर करे? उन वटि छो कोन्हे? उन जा कहिड़ा सबब आहिनि? उन जा बुनियादी सबब आहिनि क़ौमी ग़िफ़लत जा। छो त असां पंहिंजे फ़र्ज़नि खे विसारे चुका आहियूं, असांखे ख़बर ई न आहे त करिणो छा आहे। क़ौमी तहरीक जो हिकिड़ो वॾे में वॾो अहम कमु इहो आहे त तव्हां वटि डेटा सेंटर हुअणु घुरिजे, तव्हां वटि रिसर्च टीमूं हुअणु घुरिजनि जेके तव्हांजी सिंध जी कुंड कुर्च में वञी अंग खरगर कनि, न सिर्फ़ु धारी आबादकारी जी पर तव्हांजे वसीलनि जी, तव्हांजे स्कूलनि जी, तव्हांजे इदारनि जी, हर शइ जी तव्हां वटि रिपोर्ट हुअणु घुरिजे। पर इहा असांजी कोताही आहे, इहा असांजी नाअहली आहे जो असां सही माना में क़ौमी तहरीक
ते ध्यानु न ॾेई सघिया आहियूं, पंहिंजनि दोस्तनि खे तयारु न करे सघिया आहियूं, उन्हनि खे ट्रेंड न करे सघिया आहियूं जो उहे अंग अखर गॾु कनि, त जीअं असां पंहिंजो मौक़ुफ़ जेको आहे सॼी दुनिया जे आॾो मुस्तनिद रखी सघूं। त बाबा हेतिरा लख या हेतिरा किरोड़ धारियो माण्हू जेको आहे असां वटि रहियल आहे, जंहिंमें हेतिरो सेकिड़ो पंजाबी आहिनि, हेतिरो सेकिड़ो अफ़गानी आहिनि, बर्मी आहिनि, बिहारी आहिनि, बंगाली आहिनि, रोंगिया आहिनि, चाइनीज़ आहिनि, ईरानी आहिनि, व्हाट्सो एवर। पर छा असां वटि को बि अंग अखर कोन्हे। असां वटि जेके अंधा मंडा अंग अखर आहिनि उहे बि सरकारी, उन्हनि सरकारी अंग अखरनि मूजिबि बि असां वटि वॾे में वॾो तादाद धारनि जो आहे। इहो धारनि जो सिंध जे अंदरि अचणु अॼु जो न आहे, पर उन जी शुरूआति अंग्रेज़ दौर खां थी, जॾहिं सिंध जे अंदरि, सिंध जी दिलि कराची जे अंदरि जेको ही पोर्ट ठाहियो वियो, जंहिंजे ज़रिए सॼी दुनिया सां वापारु थियणु लॻो, त सिंध जॾहिं बम्बई सां ॻंढियल हुई त उन दौरान बि धारी आबादकारी इहो थोरो माण्हू जेको आहे असां वटि अचणु लॻो। पर उन खां वधीक जेको धारियो असां वटि अचणु लॻो उहो जमड़ाऊ केनाल ऐं सखर बराज ठहण खां पोइ आयो। जॾहिं हिते ज़रई ज़मीनूं बेराजनि ठहण जे करे वधियूं, ज़रात वधी, त मुनज़म साज़िश तहत अंग्रेज़ दौर जे अंदरि ई पंजाब जा वॾा ज़मींदार ऐं हारी लॾे अची हिते आबाद कयूं। चकनि जा चक हिते ठाहिनि, ॻोठनि जा ॻोठ हिते ठाहिनि, जंहिं असांखे तमामु वॾो नुक़सानु ॾिनो। पंजाब जे ज़मींदार हितां जे ज़मींदार जो इस्तेसाल कयो, पंजाब जे हारी असांजे हारीअ जो इस्तेसाल कयो, पर असां अंग अखर न गॾु कयासीं। अॻियां हली विरहाङे जूं हालतूं पैदा कयूं वियूं। विरहाङे जूं हालतूं जेको नाम निहाद ॿ क़ौमी नज़रिए जे बुनियाद ते आंदो वियो, पर उन जे कानून में बि लिखियलु न हो त को विरहाङे महल का लॾ पलाण थींदी, को हितां जा माण्हू लॾे वेंदा या हिंदुस्तान जे ॿियनि रियासतुनि मां माण्हू लॾे हिते ईंदा। पर उन जे बावजूदि इहो थियो। वॾे तादाद में लियाकत अली ख़ान ऐं उन जी वाठनि, उन जी सॼी कैबिनेट जेकी आहे उन मुनज़म अंदाज़ सां न सिर्फ़ु हितां जे सिंधी हिंदू जेको हितां जो मुआशी तौर ते सघारो तबिको हो, जेको सिंध जो ख़मीर चयूं, जंहिं सिंध जी तालीम इक़्तिसादियात में वॾे में वॾो किरदारु अदा कयो, जंहिं सिंध खे ठाहियो, उन्हनि माण्हुनि खे जबरी तौर ते ज़बरदस्ती हितां लोधे कढियो वियो ऐं उन जी जॻह ते उन खां ॿीं टीण ते उतां जा लुच लोफर माण्हू ऐं कुझु सेठियूं ज़मींदार ऐं ब्यूरोक्रेट माण्हू आणे हिते मुनज़म तरीक़े सां आबाद करे उन्हनि खे किलेमुनि में मुफ़्तनि में न सिर्फ़ु ज़मीनूं, घर, जाइदादूं, पर कारोबार ऐं नौकरियूं बि ॾिनियूं। असां मुसलमानियत जे जज़्बे तहत उन्हनि जो वेलकम कयो, आदर भाव कयो। पंजाबियुनि उन्हनि खे चयो त अॻे हे पाकिस्तान, अॻे हे नहीं है। पर उहे माण्हू हेतिरो अरसो गुज़रण खां पोइ बि जंहिं धरती वारसनि, जंहिं धरती धणनि, हुननि खे ॿिन्ही ॿाहुनि सां आदर भाव करे भाकुर पाए पंहिंजो भाउ सम्झी हिते आबाद कयो, रहणु ॾिनो ऐं हुननि खे पंहिंजी धरती जो हिसो सम्झो। उन्हनि माण्हुनि असां सां जेके ज़्यादतियूं कयूं, हिन इस्टेब्लिशमेंट जो हिसो थी करे हिन पंजाबी मुहाजिर मुस्तक़िल मुफ़ाद जे नारे तहत सिंधी माण्हुनि जो जेको हुननि इस्तेसाल कयो, जंहिं असांखे तमामु वॾो नुक़सानु ॾिनो। अहिड़ी रीति अयूब ख़ान वरी पठाणनि खे मुनज़म तरीक़े सां सिंध में आबाद कयो। ज़ाल हक़ वरी आलमी यतीम खानो बणाए छॾियो, अफ़गाननि खे हिते आणणु शुरू कयो। ज़ुल्फ़िकार अली भुटे बिहारियुनि जी आमद आणी कई। त इहे समूह उहे हुकुमरान, उहे फ़ौजी हुकुमरान हुजनि तोड़े सिविल, जिन इस्टेब्लिशमेंट जी रांदि तहत हिते मुनज़म तरीक़े सां धारियो माण्हू आबाद कयो। उन जा बुनियादी सबब हुआ त जीअं पहिरियों त बंगाल जी अक्सरियत खे टोड़ण जे लाइ हिननि खे धारियो माण्हू आबाद करणो हो, पर उन खां पोइ हिननि खे हितां जूं जेके असुलु क़ौमूं हुयूं, जेके असुलु वतन हुआ, सिंध, बलोचिस्तान, उन्हनि में धारियो माण्हू आबाद करे उन्हनि खे अक़लियत में तब्दील करे उन्हनि जे वसीलनि खे हड़प करण जी प्लानिंग हुई, जंहिं ते अॼु बि हू क़ाबिज़ आहिनि। अॼु बि उन ते तेज़ीअ सां अमल जारी आहे, पर असां अॼु बि असां ग़िफ़लत जी निंड में सुता पिया आहियूं ऐं भाड़ाए बि जो किरदारु था कयूं।
हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, असां हर उन माण्हू खे धारियो सम्झूं था जेको माण्हू पंहिंजो लाश बि हितां खणाए पंहिंजे वतन या सूबे में वञी दफ़न थो करे, उहो माण्हू धारियो आहे। जेको माण्हू कमाए हिते थो पर पंहिंजो पैसो ख़र्च पंहिंजे मुल्क ॾे पंहिंजे वतन खणी थो वञे, उहो माण्हू धारियो आहे। भले उहो सिंधी ॻाल्हाए या कहिड़ी ॿोली बि ॻाल्हाए, छो जो ॿोली ॻाल्हाइण हींअर आसान थी वई आहे। केतिरा ई पठान पनागीर पंजाबी तव्हांखे निज सिंधी ॻाल्हाईंदा, पर अॼु बि उन्हनि जो कारोबार उन्हनि जूं मिल्कियतूं ओॾे ई उन्हनि जे मुल्कनि उन्हनि जे सूबनि में क़ाइमु आहिनि ऐं पंहिंजो पैसो वेंदे लाश बि ओॾे ई दफ़नाइनि था। पर हर उहो माण्हू भले कहिड़ी बि क़ौम या नसल सां हुजे, जिन जो खाइणु पीअणु मरणु जीअणु दफ़न थियणु हिन धरती सां आहे, उहो सिंधी आहे। उहा अलॻि ॻाल्हि आहे त उहो ग़फ़लत में आहे, इस्टेब्लिशमेंट जे ऐं पाकिस्तानी प्रोपेगेंडा जे नतीजे जो शिकार आहे, पर उहो सिंधी आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़ खे असां सिंधी तसवर साईं जियम सद उन करे कयो त बाबा उर्दू ॻाल्हाईंदड़ जो जीअणु मरणु खाइणु पीअणु कमाइणु ख़र्चु करणु हिते आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़ न पंहिंजो लाश वञी इंडिया में दफ़न थो करे, न ई कमाए वञी ओॾे ई थो ख़र्चु करे, पर उनजो ख़र्चु करणु मरणु ॼणु हिते आहे। पर मुनाफ़िकी जी हद इहा आहे, अॼु बि हू पंहिंजो पाण खे सिंधी तसवर नथा कनि, रोज़ पिया सिंध खे टोड़ण जूं ॻाल्हियूं कनि। इहा मुनाफ़िकी ज़रूरु आहे, पर असां सम्झूं था त इहे असां पंहिंजी धरती जे अंदरि ॿ भाइरनि जो जहिड़ो आहे, पंहिंजे धरती वारसनि जो पाण में जहिड़ो आहे। उन करे असांखे ख़तरो उर्दू ॻाल्हाईंदड़नि खां वधीक जेको आहे धारे माण्हू खां आहे। जेको धारियो माण्हू अफ़गानी जी सूरत में आहे, बर्मी ऐं बिहारी जी सूरत में आहे, जेको धारियो माण्हू उन पठाणे जी सूरत में आहे जेको हितां जो मुस्तक़िल रहासी न आहे, पर हुतां जो मुस्तक़िल रहासी आहे जेको मुआशी तौर ते असांखे तबाह थो करे। उन पंजाबी खे नुक़सानु जेको मुआशी तौर ते हितां जो रहाकू न आहे, होॾां थो मोकिले सभु शयूं, उहो असांजे लाइ नुक़सानु कर आहे। हर उहो धारियो माण्हू जेको मुआशी तौर ते सिंध खे नुक़सानु थो ॾिए, उहो धारियो आहे। उन करे करारदाद पास थी हुई त 1954 खां पोइ आयल जेके बि माण्हू आहिनि उहे धारिया त तव्हां उन करारदाद ते अमल करायो। जेकर न त घटि में घटि इहा कैटेगरी रखो त सिंध में जेको माण्हू रहे थो, खाए थो, पीए थो, कमाए थो, ख़र्चु करे थो, जिन जो जीअणु मरणु सिंध सां आहे, उहो सिंधी आहे। बाक़ी ॿियो धारियो हुनखे निकाली ॾिनी वञे, पर निकाली असां कीअं ॾींदासीं जॾहिं असां पावर में कोन्हूं। उनखे निकाली रियासत ॾेई सघे थी, हुकूमतूं ॾेई सघनि थियूं, पर जीअं त हीअ रियासत चाहे ई नथी। रियासत चाहे थी त सिंधी माण्हू अकिलत में तब्दील थियनि, त हू छो चाहींदी उन्हनि खे निकाली ॾियनि। ख़ुदि पीपल्स पार्टी जंहिंखे सिंधी माण्हू वोट ॾेई हुकूमतूं ते आणनि था, वाक़ई साईं गुल हसन वारे चवण वारी ॻाल्हि त ॿुॾी मरणु खपे। हिननि खे शर्म अचणु घुरिजे त बार बार सिंधी माण्हुनि हुननि खे चूंडियो आहे। अड़े तव्हांखे शर्म ऐं ग़ैरत आहे टके जी? सिंधी माण्हू तव्हांखे चूंडियो सिंधी हुजण जे करे आहे। सिंधी माण्हू घटि में घटि हुननि में एतिरो शऊर आहे त हू पंजाबी खे चूंडण बजाए सिंधीअ खे चूंडे पियो। हुनखे ख़बर आहे त बार बार उहो ई सिंधी असांजे पेरनि जे हेठां असांजी धरती थो खसे। उहे ई माण्हू असांजा वसीला जेके आहिनि फुराए थो अचे। उहे ई माण्हू असांजी ॿोलियुनि ते बंदिशूं थो हुजे। उहे ई माण्हू धारनि खे परमिटूं ॾेई हिते रहाए थो। उहे ई माण्हू आहे जेको हिते धारनि खे शनाख़ती कार्ड थो ॾिए। उहे ई माण्हू आहे जेको धारनि खे फैसिलिटेट थो करे। उनजे बावजूदि असांजो सिंधी माण्हू उनखे वोट थो ॾिए, हुकूमत थो करणु ॾिए, पोइ बि हिननि खे शर्म नथो अचे। भले पादर खाइनि, ई हींअर जेको फ़ौज सां हिननि जो टकराव भले बि पादर खाइनि, सिखनि, पर मूंखे नथो लॻे हिननि खे सिखणु ईंदा। वरी डीलिंग करे वरी ठही वेंदा पाण में। उते क़ौमी तहरीक जो रोल थो जुड़े त क़ौमी तहरीक माण्हुनि में हिकिड़ी लाइन ॾियनि, हिकिड़ो मौक़ुफ़ ॾियनि, मुनज़म अंदाज़ सां हिकिड़ी तहरीक पैदा कनि, जदोजहद कनि। उन जदोजहद जे दबाव तहत रियासत हुकूमत झुकंदी ऐं धारनि खे निकाले ॾींदी। पर उन लाइ ज़रूरत आहे त उहा जदोजहद बि ओतिरी ताक़तवर हुजे, ओतिरी मुनज़म हुजे। तॾहिं सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां धारो न वेंदो, तुंहिंजे मुंहिंजे चवण सां धारो न वेंदो। रियासत ई उनखे कढी सघे थी, ऐं रियासत तॾहिं कढंदी जॾहिं रियासत खे तव्हां मजबूर कयो। उन लाइ रियासत खे मजबूर करण लाइ पहिरियों पाण में अहलियत पैदा कयो, पाण खे क़ाबिल बणायो। उन लाइ पहिरियों अमल असां फोरम जे पारां इहो पहिरियों अमल जारी था कयूं त घटि में घटि कराची में रहंदड़ जेको बि सिंधी माण्हू आहे, जेको बि सिंधी माण्हू कराची में रहंदड़ आहे, उनखे गुज़ारिश था कयूं असां पंहिंजो पाण खां शुरूआति कयूं त असांखे कराची जे अंदरि रजिस्टर कराइणु घुरिजे पंहिंजो पाण खे।
शनाख्ती कार्ड असांखे हितां जा ठाराइण घुरिजनि, असांजा डोमिसाइल हितां जा ठाराइण घुरिजनि, असांजो वोट रजिस्टर हिते कयो, भले वोट असां न ॾियूं, असां वोट न ॾियूं पर रजिस्टर करायूं हिते। उनजो मतिलबु इहो आहे तव्हां मुस्तक़िल बाशिंदा कराची आहियो, कराची जी मालिकी तव्हांजी खोखली आहे बजाए पाण खे रजिस्टर करण जे। उन करे पहिरियों रुॻो इहो अमल कयव, जेकॾहिं सिंधी माण्हुनि खे एतिरो अकुलु ॾेई वियासीं त सिंधी माण्हू जेको हिते कराची जे अंदरि लखनि जे तादाद में रहे थो, असां ख़ुशि पिया थियूं त बाबा हाणे जिथे था ॾिसूं रक्शे में सिंधी माण्हू आहिनि, बस में सिंधी माण्हू आहिनि, फलाणी जॻह ते सिंधी माण्हू आहिनि, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर उहा ख़ुशी जी ॻाल्हि वधीक असांजे लाइ अहमियत तॾहिं रखंदी जॾहिं उहो माण्हू मुस्तक़िल तौर ते हितां जो रवासी हूंदो, उहो माण्हू पाण खे हितां जो रजिस्टर बणाईंदो। अफ़गानी पाण खे रजिस्टर बणाए थो, पठान पाण खे रजिस्टर बणाए थो, पंजाबी बणाए थो, बर्मी बणाए थो, बंगाली बणाए थो। असांखे ॿरो कयो आहे, असांजो हां थो फटे ॻोठ लाइ भॻा वञूं, रोज़ ईद ते भॻा बीठा आहियूं ॻोठ में। बाबा कोन था चऊं था तव्हां वास्ता ॻोठनि सां ख़तमु कयो, केरु थो तव्हांखे चए? ॻोठनि में वास्ता तव्हांजा हुजनि, ज़मीनूं हुजनि, घर हुजनि, हर शइ हुजे, मिटी माइटी हुजे, पर पंहिंजो लिंक, पंहिंजो बुनियादु कराची खे बणायो। कराची जी मालिकी हक़ीक़त में तॾहिं असां करे सघंदासीं जॾहिं कराची जे अंदरि पंहिंजो पाण खे रजिस्टर कराईंदासीं। उन करे पहिरीं पॉलिसी असांजी इहा हुअणु घुरिजे त असांजो हर हिकु उहो सिंधी माण्हू पंहिंजो पाण खे कराची में रजिस्टर कराए। उन खां पोइ ॿियो अमल, उहो अमल हींअर असां तॾहिं कंदासीं जॾहिं उन में असां कामयाबु वञूं पहिरें अमल में। उन करे पहिरें अमल खे कामयाबु करण जे लाइ ॿिए अमल लाइ बाद में सोचिबो। ॿियो अमल छा आहे? जीअं दोस्त ॻाल्हि कई त असांखे इनफ़रादी तौर ते बि करणु घुरिजे, इज्तमाही तौर ते करणु घुरिजे। इनफ़रादी तौर ते बाबा मिसाल तौर ते असां धारी आबादकारी खां सोशल बाइकर कयूं, उन्हनि खां का शइ न वठूं, इहो बि तरीक़ो आहे। पर उन लाइ बि ज़रूरी इहो आहे त जेकॾहिं असां पठाण खां चांहि न पियूं त घटि में घटि असां वटि सिंधी त होटल वारो हुजे। त उन लाइ इहो मतिलबु इहो आहे त बाइकाट करण खां पहिरियों तव्हां पंहिंजनि सिंधी माण्हुनि खे उहो कारोबार खोलायो, उन्हनि खे सलाह ॾियो त बाबा तव्हां बजाए जो पंहिंजो पाण खे ज़ाया था कयो, अचो कारोबार में अचो। त जीअं असां वटि अल्टरनेट हुजे त बाबा ठीकु आहे पठाण कोन्हे, हाणे बाबा हलो सिंधी ॾे हलूं था, पठाण खे छॾियो, तॾहिं तव्हां थींदो न। बाक़ी ॻाल्हि इहा आहे असांजो सिंध जो को कारोबार न आहे, धारे आबादकारी अहिड़ो कारोबार आहे, उन खां बाइकर खे बुख मरंदो, ॿियो कुझु कोन थींदो। अमलनि शयूं असां तॾहिं कंदासीं जॾहिं शयूं असांजे हथनि में हूंदियूं। उन करे असां सिर्फ़ु दवाऊं ऐं नारा न हणूं पर अमलनि कुझु करे ॾेखारियूं। धारी आबादकारी वारो इशू जेको आहे तमामु अहम आहे, बल्कि सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सदाकत सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई, उन सां इख़्तिलाफ़ थो कयां। उहा ॻाल्हि इहा कई त अफ़गानी जेको आहे उहो मिल में 250 ते पाण कमाए थो त 250 ते पंहिंजी घरारी खणी थो अचे, उहे बेगरतनि जो माइनि खे खणी था अचनि। असां इज़त वारा असां माइनि खे छो कढूं घर मां? असांजी वॾे में वॾी कोताही ऐं घटिताई इहा आहे, वॾे में वॾी। छो त तव्हांखे ॿुधायां त उहो पठाण घटि मज़दूरी छो थो करे, ख़ुशि छो आहे? उन जा गैर क़ानूनी धंधा न बाबा, हू गैर क़ानूनी धंधनि सां पंहिंजो मैशियत खे स्टेबल करे वेठो आहे। हीअ त बहानो आहे तव्हांखे बेरोज़गार करण जो त फैक्ट्रियुनि में मां आहियां, इहो लीगल तरीक़े सां ऐं बाबा ॾिसो मज़दूरी बि कयां थो, पर पुटु हुन जा धंधा ॿिया आहिनि, असांखे ख़बर कीअं था हलनि पाण खे। पर तव्हां सम्झो त हू पूरे ख़ानदान खे हिते स्टेबल पियो करे, मज़दूरी में लॻाए पियो, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे भाउ खे, सभिनी खे रस्ता ठाहे पियो। असां वरी हिक ॿिए जा पेर कढंदासीं। उहा ॻाल्हि आहे। मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां त असां जेकॾहिं इनक़लाब ऐं आज़ादी जी ॻाल्हि था कयूं त घटि में घटि पहिरीं शुरूआत असां पंहिंजे घर खां था कयूं। पंहिंजे घर जी औरत खे आज़ादी ॾियूं न, उनखे उहो राइट ॾियूं न जेको असां पंहिंजे लाइ था सिलेक्ट कयूं था, असां पंहिंजो पाण खे खपे। न त पोइ असां आज़ादी पसंदि चवण जे लाइक़ु ई न आहियूं न। जॾहिं असां पंहिंजे घर जे भातीअ खे आज़ादी जो हक़ु नथा ॾियूं त पोइ आज़ादी छा जी? उन करे हिकिड़ी शइ यादि रखो, जेको बि धारियो माण्हू आहे उहो तव्हां नोट कयो, हू असांखां वधीक ख़ुशहाल आहे। उनजा कहिड़ा सबब आहिनि? ठीकु आहे, रियासत जी सरपरस्ती पंहिंजी जॻह ते, पर उन सां गॾोगॾु हू पूरे घर में जेकॾहिं 5 भाती आहिनि त 5 जा 5 ई कमाइणा रहंदा, माइनि समेत। ॿी ॻाल्हि हुननि जी कोशिशि हूंदी आहे त एजुकेशन, तालीम ते वधीक ध्यानु ॾींदा। औरत पढ़ी, पूरो ख़ानदान पढ़ियो, मर्द पढ़ियो, रुॻो हिकिड़ो फ़र्दु पढ़ियो, की ॾाहे जो कोला, आगा खाने जो कोला। उनजी चवणी इहा बि आहे त जेकॾहिं तव्हांजे घर में 2 औलाद आहे, हिकिड़ी धीउ हिकिड़ो पुटु, तव्हां वटि पैसो रुॻो हिकिड़े ॿार खे पढ़ाइण जेतिरो आहे त धीउ खे पढ़ायो। असां वटि उल्टो कमु आहे। पहिरीं ॻाल्हि त पढ़ाईंदासीं कोन, जेकॾहिं अधो मटो पढ़ाईंदासीं त छोकिरे खे पढ़ाईंदा, छोकिरी भले वेठी हुजे जाइल थी। हाणे जाइल थी उहा वेठी हूंदी, उहा ॿार खे पोइ जाइल बणाईंदी पाण जहिड़ो, ऐं पोइ जाइल नसल पोइ पैदा थींदो रहंदो, पोइ ॼटनि वांगुरु ग़ुलामी कंदा रहंदासीं।
कोताहियूं असांजूं पंहिंजूं बि आहिनि। छो जेकॾहिं असां औरत पढ़ाए छॾियूं त उहा असांजे पढ़ियल नसल पैदा कंदी न, क़ौमी शऊर हुन में ॾींदी, ऐं उहो इनकलाबी ॿार जॾहिं माउ जे पेट में ॼमण खां ई उन जी तरबियत उहा थींदी त उहो ॿार त एॾो मेच्योर ई हूंदो जेको पंहिंजे लाइ रस्ता पाण चुणींदो ऐं इनकलाब आणींदो, तब्दीली आणींदो। उन लाइ असांखे सम्झणो पवंदो, असांखे सम्झणो पवंदो, असांखे पंहिंजे घर जी औरत खे आज़ादी ॾियणी पवंदी, बराबरी ॾियणी पवंदी, उहो एतमाद ॾियणो पवंदो। जेकॾहिं इस्लामी नुक़्ते नज़र सां ॻाल्हायो तॾहिं बि हुज़ूर साईं जे दौर जी ॻाल्हि था खणूं त बीबी ख़दीजा वापारणी हुई, वापारु कंदी हुई, बीबी आयशा बि जंग कई जॾहिं ज़रूरत पई। त बाबा असां हींअर जंग जी हालत में आहियूं, असां मुआशी जंग जी हालत में आहियूं, असां फ़ाक़नि ते आहियूं, असांजो घरु नथो हले, उते असांखे गॾिजी कमाइणु घुरिजे, हिक ॿिए जो हथु वञाइणु घुरिजे, हिक ॿिए जो सहारो बणणु घुरिजे। मां हिते सिर्फ़ु मिसाल इहो थो ॾियां त फ़र्क़ु ज़रूरु आहे, पर आउं थो ॻाल्हि कयां अॼु खां जेकॾहिं 1500 साल 1600 साल या 1700 साल पोयां वञी ॾिसूं त उते इस्लाम एतिरो असांजो आज़ादु आहे जो औरत खे इहा आज़ादी ॾिए थो त हू आज़ाद सां वापार बि करे थी, जंग बि विड़े थी, हक़ जी ॻाल्हि थी करे। पर अॼु जे दौर में असां इस्लाम जो नालो खणी औरत खे ग़ुलाम कयो वेठूं। इस्लाम कॾहिं बि कोन थो चए त औरत खे ग़ुलाम बणाए घर में विहारे छॾियो। इहे मुल्हनि जूं ग़लति तशरीहूं आहिनि। उन जे बावजूदि इहा शइ आहे। उन करे ॾिसो लतीफ़ साईं जो तव्हां मिसाल वठो, मां थो चवां त लतीफ़ अॼु खां 300 साल पहिरियों जो शाइर, पर उन 7 सूरमियूं कयूं आहिनि। सूरमा छो न कई? उनजो सबबु छा हो? छो जो लतीफ़ खे ख़बर आहे त बाबा औरत जेकी आहे, हिकिड़ी शइ यादि रखो, दुनिया जे अंदरि वॾे में वॾियूं इनकलाबी औरतूं रहियूं आहिनि, मर्द बि रहिया आहिनि, पर औरतुनि जो जेको किरदारु रहियो आहे उहो लाज़वर रहियो आहे। तव्हां दुनिया जो अज़ीम इनकलाबी औरतूं पिया ॾिसो, निगविन थीचाओ ॾिसो, ज़ोया ॾिसो, ज़रका, फातिमा, अनातुलिया, केतिरा किरदार आहिनि। सिंध जा किरदार ॾिसो, दहशला, माई चागली बुरफ़त, ताराबाई, बागुलबाई, माई बख्तावर, सिंध जूं सूरमियूं जेके लतीफ़ साईं ॾिनियूं आहिनि, ससुई सोरठ, माई जिंदो। ॻाल्हि इहा आहे त सिंध जी औरत जी सियासत, मईशत, समाज, तालीम में बराबरी जे बुनियाद ते शमूलियत जेसि ताईं न थींदी तेसीं ताईं असां आज़ादु न थी सघंदासीं, तेसीं ताईं असां कंहिं बि मसइले खे हल न करे सघंदासीं। तव्हां नंढड़े मिसाल वठो, क़ौमी तहरीक रियासत जे दबाव जो शिकार थी वई, असांजा माण्हू खंभिजी विया ऐं उन ते ॿिड़क ॿाहिरि न पियो निकिरे, पर जॾहिं असांजूं नियाणियूं निकितियूं त बंभट मची वियो, सॼी क़ौम थी पई। ऐं उन नियाणियुनि जी जदोजहद जी अॼु कामयाबी जो नतीजो आहे त उन्हनि 100 माण्हुनि मां 60 खां 70 माण्हू आज़ादु थी विया आहिनि। त इहो जदोजहद जो नतीजो आहे। रियासत कॾहिं बि ग़लती सां बि जेकॾहिं असांजी औरत में हथु विझी, असां घटि में घटि मां एतिरो सम्झां थो, सिंधी क़ौम इज्तमाही तौर ते खणी गैरतमंद खणी न आहे। जो इज्तमाही तौर ते गैरतमंद हुजे कॾो को असां आज़ादी वठी वञूं हा, पर ज़ाती तौर ते गैरतमंद आहियूं। असांखे ख़बर आहे ज़ाती तौर ते माना असांजी कंहिं बि औरत में कंहिं हथु विधो त खिसी लाहींदे देरि न कंदासीं, ईअं आहे या न? मजमूई तौर ते असांजी नफ़्सियाती ठहियलु आहे। उन करे रियासत कॾहिं बि तव्हांजी औरतुनि में डायरेक्ट हथु न विझंदी, जेकॾहिं हथु विधे सॼी क़ौम थी पवंदी आहे उनखे तबाह करे छॾे। उन करे हिकिड़ी शइ यादि रखो, रियासत बंदूक सां डिॼे नथी, छो जो रियासत तव्हांखे इन मामले में वॾी ताक़तवर आहे। रियासत सिविल वार खां डिॼे थी, रियासत अवामी ताक़त खां डिॼे थी, अवामी जदोजहद खां डिॼे थी। उन करे असांखे पुरअमन सियासी जदोजहद करणु घुरिजे। असांखे अवामी जदोजहद जा बुनियाद विझणा पवंदा ऐं अवामी जदोजहद जो बुनियाद औरत जी शमूलियत खां सवाइ पॉसिबल ई न आहे। धारी आबादकारी जो मसइलो हुजे, मज़हबी इंता पसंदी वारो मामिलो हुजे, क़ौमी ग़ुलामी जो मसइलो हुजे, जेके बि मसइला आहिनि मां सम्झां थो उन में औरत जी शमूलियत अचे ऐं औरत उन में गॾो गॾु किरदारु अदा करे तव्हांजे नसलनि जी आबियारी कंदी त को बि धारियो जेको आहे त टिकी न सघंदो। उन लाइ असांखे पहिरें मरहले तौर ते इहो अमल करणु घुरिजे त सिंध कराची जे अंदरि जेके बि असां सिंधी माण्हू आहियूं, असांजा दोस्त असां वास्ता जिथे मिलनि, अबा पाण खे रजिस्टर करायो अथई, शनाख़्ती कार्ड तव्हांजो अथई न, अबा त ठाराह, पंहिंजनि ॿारनि जा बर्थ सर्टिफिकेट तव्हां ठाराह, उनजा डोमिसाइल तव्हां ठाराया। इहो कमु करियासीं असां, सम्झो अधु जंग खटीसीं, अधु जंग खटीसीं। जॾहिं असां मजमूई तौर ते हिकिड़ी शइ यादि रखो, ॾिसो वोटनि जी सियासत ते असां यकीन नथा कयूं, पर तव्हां ब्लैकमेल त रियासत खे करे सघो था, हुक्मरान खे करे सघो था। जेकॾहिं सिंधी माण्हू
कराची जे अंदरि मिसाल तौर ते 80 लख आहे, 80 लख थोरो आहे छा, पर 80 लख मां जेकॾहिं हिते 10 लखनि जी रजिस्ट्रेशन आहे, बाक़ी 70 लख ॻोठनि में रजिस्टर थियल आहे न, त माना वोट तव्हांजो ॻोठ में आहे न, हिते त कोन्हे न, तव्हांजी अहमियत ई कान्हे। पर जेकॾहिं 70 खां 80 लख माण्हू हिते जे रजिस्टर हुजनि, इहे ई हुकूमत तव्हांजे पेर चटींदा, अची किरंदा, असांखे वोट ॾियो, असां जीअं चओ तव्हांखे सहूलियतूं ॾींदा, हिन जो पीउ बि ॾींदो। हीअ धारी आबादकारी तव्हां खां वधीक उन्हनि खे अहमियत छो था ॾियनि? ॻोठ जी ऐं हितां जी फ़र्क़ु आहे, ॻोठ जी सियासत में हितां जी सियासत में वॾो फ़र्क़ु आहे। हिते धारे खे छो था फैसिलिटेट कनि, छो जो धारे हिते रजिस्टर आहे, उहो हिन जो वोटर आहे, हिननि खे वोट ॾेई हुननि खे ब्लैकमेल करे पंहिंजो वठे थो। असां हिते रजिस्टर ई कोन्ह, त कहिड़ी बुनियाद ते असां हुन ॻाल्हियूं कयूं? त इहा पहिरीं शइ इहा आहे त असां पंहिंजो पाण खे कराची जे अंदरि रजिस्टर कयूं पंहिंजे सिंधी माण्हुनि खे, पहिरियों मरहलो इहो आहे, इन तरीक़े सां असांखे कमु करिणो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे इनफ़रादी तौर ते इहो किरदारु करणु घुरिजे, कोशिशि कजे त जेकॾहिं किथे सिंधी कारोबार वारो आहे, होटल वारो आहे, ॿियो पठाण आहे, त असांखे पठाण जी जॻह ते सिंधी खाइणु घुरिजे, न आहे त ॿी ॻाल्हि आहे, फ़िलहालु मजबूरी आहे, इहा ई करणु घुरिजे। त असांखे ॿी ॻाल्हि इहा, असां लालच में अची छा कंदा आहियूं, धारियो पठाण पनाहगीर जेको ईंदो आहे न, सिंधी माण्हू असांखां जॻह वठंदो, पठाण वठंदो, पठाण वधीक ॿोली लॻंदो, असां यकदमि देरि यकदमि ॾेई छॾींदासीं, छो जो असां पैसे जा पुट आहियूं, पैसे जे लालच ते असां, छो जो धारे वटि पैसो जाम आहे, उहो ॿ नंबर धंधो करे थो, उनखे पैसो मिले थो, ॼण तव्हां ॾेई छॾियो भुॻड़नि मुठ ते। ख़ुदा रा ऐं अपील थो कयां समूरनि सिंध दोस्तनि खे, जिन वटि पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, उहा पहिरें मरहले में इहो अमल कयो त धारनि खे न ॾियो। तव्हां भले न खपायो, पाण वटि रखो, जेकॾहिं खपाइण जो एॾो पेट में सूरु अथव त सिंधीअ खे ॾियो, की धारे खे न ॾियो, छो जो तव्हां धारनि खे ॾींदव त यादि रखो सुभाणे तव्हांजो बशर फ़लस्तीननि वांगुरु थींदो, छो जो फ़लस्तीननि ते इसराइलनि ज़बरदस्ती कब्ज़ो कोन कयो, उन्हनि खे मोचड़ा आणी धरती मां धार न कयो, पर फ़लस्तीननि वॾियुनि क़ीमतुनि ते उन्हनि जूं ज़मीनूं उन्हनि खां ख़रीद करे अॼु उन्हनि खे ग़ुलाम बणाए उन्हनि खे तड़े ॿाहिरि कढियो आहे। त यादि रखो, जेकॾहिं जो असांजो इहो रवैयो रहियो त असां भुॻड़नि मुठ ते पैसनि जे लालच में पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजूं मिल्कियतूं धारनि खे ईअं ॾींदा रहंदासीं त सुभाणे असांजो बशर फ़लस्तीननि खां मुख़्तलिफ़ न हूंदो। इहे ॿ अमल असां करे वियासीं त यकीननि धारे जे पीउ में बि ताक़त न आहे जो असांखे झुकाए सघे या असांखे कढी सघे, बल्कि हू पाण त तॾो पटे वेंदा हलिया, छो त जॾहिं हुननि खे रिहाइश रहण जो हक़ ई न हूंदो, तव्हां हुनखे मिल्कियत ॾींदव त केरु कंदो? ॿी ॻाल्हि, पाकिस्तान जो नाम नियाद आहिनि, जंहिंखे क़ौमुनि जो कातिल आहिनि चवंदा 1973 जो, उन में इहो भले ॾिनल आहे तव्हांजो सूबा जेके बि उन माण्हू आज़ादी सां घुमी फिरी सघंदा, रही सघंदा, पर उन में हिकिड़ी शक इहा बि आहे त सूबाई हुकूमत या उतां जी इंतिज़ामिया जी इजाज़त खां पोइ हे मार पयव, तव्हां कहिड़े वेठा हो छाजे लाइ? हीअ पंहिंजे वोट बैंक जे लाइ उन्हनि माण्हुनि खे बग़ैर इजाज़त जे माना हीअ आराम सां उन्हनि खे परमिटूं ॾेई हिते रहियो वेठा आहिनि, सिर्फ़ु वोट जे लालच ते। त अचो त इन्हनि जो बि घेराव कयूं, त जेकॾहिं सुभाणे तव्हां कंहिं बि धारे खे हिते परमिट ॾिनी, हिनखे रहणु ॾिनो, त असां तव्हांजो जंजाल करे सघंदासीं। महिरबानी, धारनि जे हवाले सां असांखे संजीदा थियणो पवंदो। मञूं था इहो तमामु वॾो मरहलो आहे, वॾो ॾुखियो मरहलो आहे, अमली तौर ते असां कंहिं बि धारे खे नथा कढी सघूं, ईअं जीअं बचियल सम्झिबो त बाबा असांखे लॻे थो धारनि खे मौजूदु रखियो आहे, सुभाणे निकिरो धारिया, ईअं कोन थींदो। इहा खाना चकी थींदी, पाण में विड़ी हिकु ॿिए हू असांखे मारींदा, असां हुनखे मारींदासीं। धारे खे क़ानूनी तरीक़े सां तव्हां कढी सघो था, तव्हां इंटरनेशनल लॉ मूजिबि, हिन वयात रियासत जे वयात कानून मूजिबि तव्हां उन्हनि खे कढी सघो था, पर तव्हां पढ़ो त सही, सम्झो त सही, उन में लिखियलु छा आहिनि, उन कानूनी तरीक़े सां तव्हां उन्हनि खे अहिड़ो त सोढ़ो करे सघो था त यादि कंदा हू। ॿियो, माण्हुनि में अवामी सुजागी पैदा कयो, मिसाल तौर ते पंहिंजूं मिल्कियतूं न खपायो धारे खे, असांजी वॾी फतह आहे। पंहिंजो माण्हू जेको आहे उहो हिते रजिस्टर करायो, असांजी वॾी फतह आहे। इहे ॿ कम करियासीं, मां चवंदो धारियो कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु इन ॿिनि कमनि ते असां ध्यानु ॾियूं न, असां पंहिंजी जंग खटीसीं। मसइलो इहो आहे, जेसीं ताईं असांजो इहो रवैयो रहियो, ॻाल्हि उहे था कयूं न, त बाबा असांजो जेसीं ताईं इहो रवैयो रहियो त बाबा इहे मिल्कियत असांजी मर्ज़ी जंहिंखे वणे खपायूं, पठाण खे कमायूं या पंजाबी खे कमायूं या अफ़गानी खे, त पोइ सुभाणे तयारु थी वञो तव्हांजो हशर फ़लस्तीन जहिड़ो थींदो। हीउ ॿियो नओं इसराइल ठहंदो ऐं उन इसराइल में तव्हांखे थुॾा हणी तव्हांजी धरती तां तव्हांखे बेदख़ल कयो वेंदो। उन करे यादि रखो,
त इहा ग़लती तव्हां कंदव त पंहिंजे क़ौम जे लाइ घटि ग़ुलामीअ जो जेको आहे अञा वधीक सोढ़ो कंदव। उन करे धारी आबादकारी जेको इज्तमाही मसइलो आहे ऐं उहो रियासती मसइलो आहे, रियासत असांजी गिची में विधो आहे। असां कॾहिं बि धारियुनि सां सिधो सौ विढ़ी झेड़ा करे उन्हनि खे डंडा हणी उन्हनि खे गोलियूं हणी नथा भॼाए सघूं। न ई असां वटि ताक़त आहे, न ई इहो को सही रस्तो आहे जंहिंसां धारियो भरी वेंदो या निकिरी वेंदो। इहो इंतिशार ऐं तव्हांखे कमज़ोर करण जो तरीक़ो आहे। सही हल सियासी ऐं कानूनी, त कानूनी चाराजोई जे हवाले सां सियासी तरीक़े सां जदोजहद करे हुकुमराननि ते ऐं जेको आहे रियासत आहे उन ते प्रेशर विझी दबाव विझी तव्हां उन्हनि खे हिते निकाले ॾेई सघो था। त तव्हां धारे समूरे खे रजिस्टर कयो, उन्हनि खे मिल्कियत जो को बि हक़ न हुजे, उन्हनि खे वोट जो को बि हक़ हिते न हुजे। जॾहिं कंहिं बि धारे खे हिते मिल्कियत ख़रीद करण जो हक़ न हूंदो, जॾहिं कंहिं बि धारे खे वोट ॾियण जो हक़ न हूंदो, त पोइ धारियो भले हुजे असांखे कहिड़े कमु, माना असांखे कहिड़ो नुक़सानु आहे। ऐं उनखे रोज़गार जो जेको हक़ आहे जेको हीअ ॾियनि था, त पहिरियों उन में शर्त हूंदी त असांजो माण्हू रोज़गार ते हूंदो, उन खां पोइ बचो त ठीकु आहे, न त उनखे रोज़गार जो हक़ न हुजे। त असां इन तरीक़े सां कानूनी तरीक़े सां असां सियासी जदोजहद जे ज़रिए सां रियासत ते हुकुमरान ते दबाव पेश करे तॾहिं असां पंहिंजा मसइला हल करे सघूं था, धारी आबाद खे कढी सघूं था। इहो रियासत ई अमल करे सघे थी, पर रियासत खे प्रेशर क़ौमी तहरीकूं ॾींदियूं आहिनि, उहे अवामी सुजागी हलचलूं ॾींदियूं आहिनि। उन करे असांखे अवामी सुजागी हलचल हलाइणी पवंदी, जदोजहद करणी पवंदी मुस्तक़िल मिज़ाजी सां, कानूनी ऐं अवामी बुनियादनि ते, तॾहिं असां धारनि जे इन मसइले खे हल करे सघूं था, त ॿी सूरत में न। ऐं यादि रखो त जेकॾहिं असां उन जदोजहद में कामयाबु थियासीं त असांजो मुस्तक़बिल रोशन हूंदो, पर जेकॾहिं असां अञा बि उन ग़िफ़लत जी निंड में सुतल हूंदासीं, असां अञा बि पंहिंजो पाण खे कराची जे अंदरि रजिस्टर न करायो, असां अञा बि मिल्कियतूं ईअं भुॻड़नि मुठ धारियुनि खे खपाईंदा रहंदासीं, असां अञा बि इहा डिमांड न कंदासीं धारे खे हिते मिल्कियत जो हक़ न हुजे ऐं उन्हनि खे जेको आहे शनाख़ती कार्ड जो ॾियण जो हक़ न हुजे, उन्हनि खे वोट ॾियण जो हक़ न हुजे, इहा डिमांड न कईसीं ऐं न मञराईसीं त सुभाणे असांजो अशर फ़लस्तीन खां बि ख़राबु थींदो। आख़िर में आउं समूरनि दोस्तनि जो थोराईंदो आहियां जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते आया ऐं हिन अहम मौज़ूअ सां असां सां गॾु वेठा। पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा हिकु भेरो हिकिड़े नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसि ताईं इजाज़त, सिंध सलामत, साथ सलामत। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।